अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां सभिनी खे असां भलीकार चऊं था म्यूज़िकल नाइट विद कशिश में। मां आहियां तव्हांजी पंहिंजी मेज़बान बाग़ गज़ल। उम्मीद थी कयां त तव्हां सभु पंहिंजे पंहिंजे घरनि में ख़ुशि ऐं आबाद हूंदो ऐं तमामु ख़ूबसूरत ज़िंदगी गुज़ारींदा हूंदो। हिकु दफ़ो मिली आहे ज़िंदगी त छो न असां उनखे हिकिड़े ख़ूबसूरत तरीक़े सां गुज़ारियूं ऐं पॉज़िटिव जेको आहे पॉज़िटिव वे में उनखे वठी वञूं। छो जो इंसान जो अॼुकल्ह जेको माइंड आहे न, मां ॾिसां थी मोस्टली मां इहो ॾिठो आहे त अॼुकल्ह माण्हू खोड़ सारा डिप्रेशन जो शिकार थींदा आहिनि। इलाही माण्हुनि खे एंज़ाइटी थींदी आहे, मतिलबु परेशानियूं इलाही वधी वियूं आहिनि। अलाह ख़ैरु कंदो ऐं तव्हां इन परेशानियुनि खे जेको आहे हिकिड़े बुरो वक़्तु सम्झी तव्हां टाले छॾियो ऐं पंहिंजी ज़िंदगियुनि में पॉज़िटिविटी आणियो ऐं हमेशह ख़ुशि रहो। असां सभिनी जी तव्हां सां दुआऊं आहिनि। अॼु बि हमेशह वांगुरु असां वटि तमामु ख़ूबसूरत ऐं तमामु सुरीली सिंगर मौजूदु आहिनि। असांजी पूरी कोशिशि हूंदी आहे त असां वधि मां वधि जेके तमामु सुठो ॻाइनि था, असां केटीएन कशिश तव्हांखे उहे सिंगर्स पेश करे तव्हांजे अॻियां आणे त जीअं तव्हां घर में वेही इंजॉय करे सघो। जी त हमेशह जीअं असां वटि अॼु बि तमामु ख़ूबसूरत सिंगर मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जो असां पहिरियां आवाज़ु ॿुधंदासीं, उनखां पोइ उन्हनि सां कचेरी कंदासीं। जी तू मनी मनी न मेहरबान, मां त मिंत थो करे छॾियां। तू मनी मनी न मेहरबान, मां त मिंत थो करे छॾियां। ओ जानी मां त मिंत थो करे छॾियां। तू मनी मनी न मेहरबान, मां त मिंत थो करे छॾियां। ओ जानी मां त मिंत थो करे छॾियां।
बस अजीब ऐं ग़रीब मां त मिंत थो करे छॾियां ओ जानी मां त मिंत थो करे छॾियां तूं मनी मनी न महिरबान मां त मिंत थो करे छॾियां ओ जानी मां त मिंत थो करे छॾियां ओ जानी मां त मिंत थो करे छॾियां। ज़बरदस्त, तमाम ख़ूबसूरत। नाज़रीन तहां ॿुधो बुशरा मालवी जी आवाज़ में तमाम ख़ूबसूरत उस्ताद बुखारी जी शायरी। कीअं आहियो बुशरा, ठीकु आहियो? जी बिल्कुल ठीक, तव्हां ॿुधायो ठीक है? बिल्कुल ठीक ठाक। असां सां गॾु शोभी भाई भी मौजूद आहिनि। कैसे हैं आप? ठीक हैं माशाल्लाह। आज आपकी वालेकुम अस्सलाम, आपकी ड्रेसिंग बड़ी ज़बरदस्त लग रही है आज। आप भी बहुत खूबसूरत लग रही हैं। थैंक यू सो मच। और जो आज हमारे आर्टिस्ट हैं वो भी बहुत खूबसूरत, बहुत बिल्कुल। सही हैं। बिल्कुल तो आज का हमारा जो ये म्यूजिकल नाइट विद कशिश है वो रंगारंग हो चुका है। बिल्कुल रंगारंग हो चुका है और हमारे साथ अजय भी मौजूद हैं। आप कैसे हैं? ठीक है। तो नाज़रीन कचहरी जो सिलसिलो जारी आहे। बुशरा मालवी खां अॼु असां हुनजी पर्सनल लाइफ ते बि क्वेश्चन्स कंदासीं ऐं उन खां पहिरियां मां हिकिड़ो सवाल पुछणु चाहींदमि। बुशरा, अॼुकल्ह एहसासु जेको आहे केतिरो ज़रूरी आहे इंसान जे अंदरि? तव्हां ॾिसो था अॼुकल्ह एहसासु बचो आहे जीअं पहिरियां हूंदो हुयो? छा था ॾिसो अॼुकल्ह जी दुनिया खे? जी अॼुकल्ह त एहसासु ईअं जी न आहे, बिल्कुलु तमामु घटि एहसासु आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में तव्हां अगरि कंहिंजो एहसासु कंदो त तव्हांजो बि केरु कंदो। बिल्कुलु जेतिरो थी सघे पंहिंजे अंदरि तव्हां एहसासु पैदा कंदो त मुंहिंजे ख़्याल में अॻे माण्हू जी बि तव्हां हेल्प करे सघो था ऐं तव्हां लाइ पंहिंजे लाइ बि रस्ता अलाह साईं खोड़ ठाहींदा। यकीनन इहा हक़ीक़त आहे। ऐं चवंदा आहिनि न त तव्हां जेतिरो ॿियनि खे तव्हां इज़त ॾींदो, जेतिरो ख़्यालु रखंदो त अॻिलो माण्हू बि ईअं ई कंदो। जी जी बिल्कुलु। ऐं जेको अॼुकल्ह मां जीअं शुरू में ॻाल्हि कई त माण्हू डिप्रेशन में हलिया वेंदा आहिनि। अॼुकल्ह अलाए छो इहो हिकिड़ो ट्रेंड थी वियो आहे त हर कोई ईअं आहे। इन जी वजह तव्हां छा था सम्झो? अॼुकल्ह डिप्रेशन चलो वजह त खोड़ सारियूं हूंदियूं आहिनि, वजह पर उन मां ॿाहिरि निकिरण लाइ छा करणु घुरिजे? वजह त तमामु काफ़ी, तव्हां वारी ॻाल्हि आहे, काफ़ी वजह आहिनि। पर ॿाहिरि निकिरण लाइ तव्हां पंहिंजे पाण खे जेतिरो थी सघे भले थोरो टाइम बि आहे पंहिंजे पाण खे ॾियो टाइम ऐं पंहिंजे पाण खे रिलैक्स करण जी कोशिशि कयो। हर माण्हू लाइ मसइला बि काफ़ी आहिनि, प्रॉब्लम्स बि आहिनि, पर कोशिशि कजो पंहिंजे पाण लाइ टाइम कढो, पोइ मुंहिंजे ख़्याल में बहितर थी वेंदो। बिल्कुलु। बुशरा जी ज़िंदगी कीअं पई गुज़रे? अल्हम्दुलिल्लाह सुठी पई गुज़रे। सुठी पई गुज़रे, माशाल्लाह ज़बरदस्त। ऐं जीअं त अॼुकल्ह ॾिसो था शादियुनि जो सीज़न बि आहे ऐं मोस्टली जेके महफ़िलूं अॼुकल्ह खोड़ सारियूं थियनि थियूं। तव्हां ॿुधायो अॼुकल्ह मसरूफ़ियात आहिनि, महफ़िलूं थियनि पियूं? जी बिल्कुलु थियनि पियूं महफ़िलूं बि। ऐं जेको मुंहिंजे ख़्याल में तव्हांजे नसीब में आहे सो तव्हांखे मिलंदो। यकीनन, भले घणो हुजे भले यकीनन यकीनन बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं चवंदा आहिनि न त ॿिए जो वातबा बि तव्हांखे अलाह साईं खसे ॾींदो आहे जेकॾहिं उहो तव्हांजे नसीब में आहे। पोइ तव्हां जीअं महफ़िलूं कयो था त ऑब्वियसली हिकिड़ी एनर्जी खपंदी आहे फॉर अ सिंगर, छो जो सिर्फ़ु असांजे गले जो कमु न आहे, पूरी बॉडी जो हिकिड़ो कमु हूंदो आहे। त तव्हां हिकिड़ी महफ़िल में जीअं त ऑब्वियसली मैक्सिमम गाना तव्हां घणा ॻाईंदा आहियो वधि मां वधि? ईअं मतिलबु जेके महफ़िलूं थींदियूं आहिनि, शादी वग़ैरह जा प्रोग्राम थींदा आहिनि, हुन में त काफ़ी 3-3 4-4 कलाक बि कंटिन्यू तव्हांखे परफॉर्म करिणो पवंदो आहे। हुन में तव्हां वारी ॻाल्हि आहे, हिकिड़ो सिंगर जी एनर्जी उहो सॼी पंहिंजी एनर्जी सां पंहिंजी परफॉर्मेंस ॾींदो आहे। गॾु वरी ॾिसण वारे खे त सवलो लॻंदो आहे, बाक़ी जेको कंदो आहे उनखे ख़बर हूंदी आहे। बसि ॿुधण वारो त ॿुधे पियो, कंहिंखे पसंदि ईंदो कंहिंखे न ईंदो, बाक़ी जेको करे पियो उनखे ख़बर हूंदी जो केॾी। बिल्कुलु। ऐं जीअं असां जेकॾहिं महिनत जी ॻाल्हि कयूं त एज़ अ सिंगर तव्हां केतिरी महिनत कयो था ऐं केतिरी करणु घुरिजे हिकिड़े सिंगर खे? ॾिसो इहे जेको सिंगिंग जो आहे इन में त जेतिरी तव्हां महिनत कयो एतिरी घटि आहे। हीअ हिकिड़ो समुंड में तव्हां जेतिरो हिकिड़ी का शइ किथां सिखंदव, का शइ किथां सिखंदव, मतिलबु जेतिरो बि सिखो अञा बि तव्हां लाइ घटि आहे। बिल्कुलु हीअ इन जी मतिलबु को जी चइजे न समुंड जी का न आहे, छा चइबो आहे, उहो हद न आहे। हद न आहे, ईअं ही सिखण जी बि हद न आहे। यकीनन मतिलबु कंहिं उस्ताद खां का शइ तव्हांखे मिलंदी, उहो वरी मतिलबु हिकिड़े उस्ताद खां टीचर खां तव्हां सभु शयूं नथा सिखी सघो। का शइ किथां सिखंदव, का शइ अञा बि घटि आहे। मुंहिंजो इहो ई मां हाणे सुवालु करणु वारी हुयमि त उस्ताद हिकिड़ो हुजणु घुरिजे या 2-3 उस्ताद हुजणु? उस्ताद त काफ़ी हूंदा आहिनि, मूं बि काफ़ी उस्तादनि खां सिखिया वरिती,
ऐं हिकिड़े उस्ताद खां जीअं मूं तव्हांखे पहिरीं चयो हिकिड़ो उस्ताद खां माण्हू नथो सिखी सघे छो त कंहिं उस्ताद खां का शइ तव्हांखे मिलंदी बिल्कुलु। कंहिं टीचर खां का शइ मिलंदी इन करे हर गुल जी पंहिंजी ख़ुशबू आहे। बिल्कुलु 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 इन करे मुंहिंजा काफ़ी उस्ताद थिया बाक़ी स्टार्ट में मुंहिंजो उस्ताद अब्दुल जब्बार मरूम हुननि खां मूं स्टार्ट कयो हुन खां पोइ वरी उस्ताद अली नवाज़ ख़ान थियो वरी उस्ताद फ़तेह अली ख़ान साहिबु असांजे सिंध जा तमामु नाले वारा क्लासिकल सिंगर आहिनि हुननि खां थियो काफ़ी अहिड़ा उस्ताद आहिनि जिन्हनि खां मूं थोरी थोरी सिखिया वरिती अञा बि वठां पई बिल्कुलु पूरी ज़िंदगी इंसान जेतिरो बि सिखिया अञा बि घटि आहे यकीनन जेको सिंगर पंहिंजे पाण खे कंप्लीट थो सम्झे पोइ बसि थी वियो बिल्कुलु ईअं ई आहे पोइ उते ई रहिजी उहो वेंदो। उते जो हुनखे आहे जो मूंखे अञा सिखणो आहे मूं वटि कुझु बि न आहे जी यकीनन। मां बि अञा सिखां पई हाणे आहिस्ता आहिस्ता कंदे तमामु कंदे। सुठी ॻाल्हि आहे जी ऐं हा। तव्हां ॾाढो सुठो कमु था कयो तव्हांजा मैं KTN ते बि टाइटल सॉन्ग जी, 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 बिल्कुलु रंगन title भरी song। शाम शोभी भाई जो जेको show रंगन आहे, भरी हुन में शाम, तव्हां बिल्कुलु उनजो बि, जी, जी, ॾाढो बिल्कुलु। सुठो। ऐं हाणे मुंहिंजे ख्याल से शोभी भाई हम अंताक्षरी स्टार्ट करते नाज़रीन असांजो सेगमेंट आहे अंताक्षरी जो उनमें असां बुशरा खां कुझु गाना ॿुधंदासीं। अंताक्षरी तव्हांखे ख़बर आहे कीअं थींदो आहे त शोभी भाई कोई गानो ॻाईंदा त यस शोभी भाई ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे हम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। ये सां कोई गानो ॻायो जी सिंधी में उर्दू में जेक का बोली तव्हां ॻायो अंताक्षरी ये टाइम घटि अथव 10 अच्छा 9 8 7 ये जो वाह, मोहब्बतों वाह। की कसम खा रहे हैं आप ये जो मोहब्बतों की कसम खा रहे हैं आप सच पूछिए तो इश्क से सच पूछिए तो इश्क से घबरा रहे हैं आप ये जो मोहब्बतों की कसम खा रहे हैं आप बहुत मुश्किल टास्क मिला है शोभी भाई मैं काउंटिंग नहीं करूंगी अपनी बातें जल्दी से कोई सोच लें पे पहले तो कभी ओहो। कभी गम था अब तो हर पल ही तेरी याद सताती है अब तो हर पल ही तेरी याद सताती फिर ये आगे है ये फिर ये आ गया ये पे क्यों आके रुक जाता है असल में यही है ये ऐं अलिफ मोस्टली अंताक्षरी में ईंदा आहिनि जी ये अलिफ हाणे वरी ये अची वियो जी चलो अलिफ सां ॻाए छॾियो अलिफ तव्हांजे लाइ डिस्काउंट हेड़ो सजण मूंखे छो थो वणे ओ भेड़ो सजण मूंखे छो थो वणे ॾाढो थो वणी रे अला ॾाढो थो वणी ॾाढो थो वणी रे मौला ॾाढो थो वणी हेड़ो सजण मूंखे छो थो वणे ओ भेड़ो सजण अॼु छो पियो वणे ॾाढो थो वणी रे अला ॾाढो थो वणी ॾाढो थो वणी रे मौला ॾाढो थो वणी वरी हाणे ये अची वियो मुंहिंजे ख़्याल में सॼी अंताक्षरी में ये ई ईंदो बिल्कुल यही लगे यही तो ये कहाँ आ गए हम यूं साथ साथ चलते आगे नहीं आता मुझे ये गाना ये हाँ डिस्काउंट है हाणे ये सगाइणो वरी ये अची वियो जी ये वरी अची वियो पहिरीं त डिस्काउंट तव्हां अलिफ वारो जी। हाणे वरी हाँ अञा भी डिस्काउंट है तव्हां अलिफ सां ई ॻायो
अॼु अलिफ लैला करे छॾियो था। जी जेको बि गानो यादि हुजे तव्हां कोई बि ॻाए सघो था, पाबंदी न आहे। एंडी भाई चयो ये सा न ये सा न कोई बि गानो ॻायो, असां इहो था चऊं जेकॾहिं अच्छा, नथो अच्छा। अचे। जी तव्हां पहिरियां असां वटि गेस्ट आहियो जंहिंखे असां एतिरो डिस्काउंट ॾियूं था, अदरवाइज़ असां बिल्कुलु न ॾींदा आहियूं। हलो अलिफ का था ॻायूं। जी एतबार करी तो बिन तसरे नथी, ओ एतबार करी तो बिन तसरे नथी, ये दिल तस्वा तुझे देखे याद करे नथे, एतबार करी तो बिन तसरे नथी, ओ एतबार करी तो बिन तसरे नथी। वरी ये चाहिए शोभी भाई। जी ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं, हम क्या करें। वाह वाह। ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं, हम क्या करें। तुम ही कह दो अब ऐ जाने अदा, हम क्या करें। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। नाज़रीन अॼु असांजी जेका विनर आहे उहा बुशरा मारवी आहे, त मुबारक हुजे तव्हां असांजो पहिरियों सेगमेंट खटी चुका आहियो। मुझे तो गाना आता है। नहीं आपने बहुत अच्छा गाया। त नाज़रीन शोभी भाई सां ऐं बुशरा सां कचहरी जारी रहंदी। वठूं था हिकिड़ी नंढड़ी साई, सो डोंट गो एनीवेयर, कीप वॉचिंग कशिश टीवी। वेलकम बैक नाज़रीन, तव्हां सभिनी खे ॿीहर भलीकार चऊं था म्यूज़िकल नाइट विद कशिश में। मां तव्हांजी पंहिंजी मेज़बान बाख गज़ल, ऐं अॼु तमामु ख़ूबसूरत ऐं सुरीली सिंगर असां वटि मौजूदु आहिनि बुशरा मारवी। बुशरा, तव्हां कॾहिं स्टार्ट कयो सिंगिंग खे? जी मूंखे कुझु अर्सो थियो तक़रीबन, मतिलबु घणो अर्सो न आहे थियो, कुझु अर्सो थियो। त तव्हांखे कॾहिं रियलाइज़ थियो या तव्हांजे घर में तव्हांखे कंहिं चयो त तव्हां सिंगिंग जी फील्ड में अचो, कीअं इतफ़ाक़ थियो? इतफ़ाक़ मां सिंगर्स ॿुधंदी हुयसि, मतिलबु टीवी वग़ैरह ते ॿुधंदी हुयसि, वरी मूंखे पाण सुठो लॻंदो, वरी हल्को हल्को पाण गुनगुनाईंदी बि हुयसि। अच्छा। ऐं केॾी महिल जीअं चवंदा आहिनि बाथरूम सिंगर। बचपन में शौक़ु हुयो? हा, आहिस्ता आहिस्ता माना जीअं हिकदमि ॿुधंदी हुयसि, पंहिंजे पाण खे वणंदा हुआ, वरी उहो ई कलाम वरी मां पंहिंजे मुंहं ते गुनगुनाईंदी हुयसि। अच्छा। हीअं करे मुंहिंजी अम्मी हिकिड़ो दफ़ो मूंखे पकिड़े वरितो। वाह वाह। अम्मी तव्हांखे माना अम्मी ॾिठो त हीअ मतिलबु हीअ पंहिंजे मुंहं ते गुनगुनाए पई, पोइ अम्मी मूंखां पुछियो, मुंहिंजो अम्मी मूंखे मतिलबु पसंदि आहे, पर मुंहिंजे घर वारा मूंखे परमिशन न करे। मां इहो ई पुछण वारी हुयमि त फैमिली जी तरफ़ां फैमिली जो तमामु इशू हूंदो आहे। बहरहाल अम्मी मुंहिंजो जेको हुई, अम्मी चयो इहो पॉसिबल न आहे, मतिलबु भले पंहिंजे मुंहं ते गुनगुनाए, बाथरूम सिंगर भले। अच्छा, प्रोफेशनली न? प्रोफेशनली तोखे परमिशन न ॾींदासीं। तमामु घणी कोशिशूं करे 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 बाबा खे, अम्मी खे, सॼी फैमिली खे एग्री कयो। उन खां पोइ वरी मूं आहिस्ता आहिस्ता पंहिंजो सही कदम रखियो नी सिंगिंग में। ऐं कोशिशि, ऐं उस्ताद त घर ईंदा हूंदा, प्रैक्टिस कंदा हूंदा? जी उस्ताद बिल्कुलु घर ईंदा हुआ, ऐं काफ़ी त ईअं उस्ताद अहिड़ा बि आहिनि जिन्हनि वटि टाइम न हूंदो, हुननि वटि वरी वञिणो पवंदो आहे। बिल्कुलु यकीनन, उस्ताद आहे त ज़ाहिर आहे। जी हा, बिल्कुलु। तव्हांखे ॾिसो न, हिकिड़ो को बि फन आहे, वठण लाइ जाखोड़ करणी पवंदी आहे। यकीनन, घर वेठे तव्हांखे मुश्किल आहे जो तव्हांखे हिकदमि का शइ मिली वञे। तव्हां कंहिंजो फन वठणु ॾुखियो आहे तमामु। बिल्कुलु इन करे जाखोड़ तमामु घणी कईसीं, मार बि खाधी, जाखोड़ बि।
मार बि खाधी वाह बिल्कुलु वाह तमामु घणा दफ़ा ईअं थींदो जो नेराने मुंहिंजो उस्ताद मूंखे उथारींदो रियाज़ कराईंदो सुबुह 6 बजे केॾी महिल इंसान ॾुखियो थींदो आहे उथण बि बिल्कुलु मां उथी करे केॾी महिल ॼाणे ग़लति नोट्स लॻाईंदी हुअसि पोइ अच्छा। मूंखे जेकी हारमोनियम जी हूंदी आहे न पटी उन ओ मथां हवा वारी पटी न ॿी जेके मथे रखणी हाँ। आहे उहो जेकी हू पैक तव्हांखे लॻी आहे मूंखे अल्लाह। इलाही दफ़ा आहियूं त ॼाणी माणे तूं करींदी अल्लाह तो पोइ तव्हां ईअं न कयो न तव्हां मूं ग़लति नोट न लॻायो जेको मूंखे ॿुधाईंदा फौरन उहो पिक करे सही पोइ अञा ताईं तव्हां सुबुह जो उथी कंदा आहियो या जी, शाम जो बिल्कुलु, टाइम या अॼुकल्ह त हाणे बिज़ी लाइफ आहे मां मतिलबु को शूज़ वग़ैरह में हूंदी आहियां या की रिकॉर्डिंग में पोइ जेॾी महिल फ्री हूंदी आहियां त पोइ कोशिशि मुंहिंजी हूंदी आहे जो मां टाइम ॾियां मतिलबु मोस्टली कहिड़े वक़्त में तव्हां रियाज़ कंदा आहियो जेके बेस्ट रियाज़ आहे उहो त मॉर्निंग में जेकी आहे नेराने पर उहो सुठो आहे। बाकी टाइम न हुजे त पोइ को बि टाइम तव्हां पंहिंजे लाइ कलाक 2 कलाक त कढो ई कढो हा जी, सही हा, ज़रूरी आहे। अच्छा त तव्हां पाकिस्तान में माशाल्लाह ॾाढो सुठो ॻायो था कॾहिं ॿाहिरि वञण जो इत्तेफ़ाक़ थियो ॿाहिरि परफॉर्म कयो आहे? जी अल्हम्दुलिल्लाह मूं 8 खां 10 कंट्रियुनि में परफॉर्म कयो आहे पंहिंजे पाकिस्तान खे रिप्रेज़ेंट कयो आहे जंहिंमें मूं यूके कयो आहे USA कयो आहे वाह, वाह। हुन खां पोइ वरी दुबई में कयो आहे ओमान में कयो आहे ऑस्ट्रेलिया में कयो आहे जेको आहे थाईलैंड में कयो आहे वाह वाह सभिनि खां चाइना में वधीक कयो आहे, किथे चाइना मज़ो में आयो कयो आहे। मतिलबु काफ़ी टूर्स कया आहिनि बाक़ी तमामु सुठो जिते बि वेंदा आहियूं मतिलबु असांजो इहो हूंदो आहे जो कोशिशि हूंदी आहे हाणे जीअं एक्सपो थियो जी हुन में दुबई मां एक्सपो परफॉर्म कयो पंहिंजी जेकी सिंधी कल्चर खे मतिलबु रिप्रेज़ेंट करणु ऐं उन्हनि खे ॾेखारण जो असांजो सिंध केॾो कलरफुल आहे बिल्कुलु ऐं तमामु लाइक कंदा आहिनि बिल्कुलु। सुठो ऐं उन्हनि सुठी मोट बि मिलंदी आहे इहो कलरफुल ॾिसी करे फॉरेनर जेके आहिनि तमामु लाइक बि कंदा हा बिल्कुलु असांजो कल्चर रिच आहे ऐं माशाल्लाह तमामु असांजी rich आहे। ड्रेसिंग असांजी हर शइ में आहिनि मूंखे ड्रेसिंग गज वग़ैरह पातल हुई चोटी बोटियूं त उहो जेके फॉरेनर मायूं हू हथु लॻाए ॾिसे पई अच्छा मतिलबु उन्हनि त ऑब्वियसली कॾहिं ॾिठो न हूंदो न अहिड़ो पर इहे हिकिड़ी यूनिकनेस आहे जेका असां सिंधियुनि में आहे त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे पोइ तव्हां जे ॿोलियुनि जी जेकॾहिं ॻाल्हि कनि कहिड़ी कहिड़ी ॿोली में ॻायो था जी सिंधी त आहे उन खां सवाइ मां बलोची में बि ॻाईंदी आहियां अच्छा। पुश्तो में बि ॻाईंदी आहियां सराइकी ब्रावी उर्दू मारवाड़ी मतिलबु वाह, मिक्सअप करे ज़बरदस्त। सभिनीनि में थोरो थोरो मूं कोशिशि कई आहे अच्छा जी। ऐं सभिनि खां वधीक कंफर्टेबल तव्हां सिंधी ॻाइण में जी, ई बिल्कुलु। कंदा आहियो ऐं घर में कहिड़ी ॿोली ॻाल्हाईंदा घर आहियो में बि सिंधी सिंधी ॻाल्हाईंदा आहियो सही उर्दू जी तरफ़ सोचियो आहे त मतिलबु उर्दू गाना बि ट्रैक्स वग़ैरह ठाहिया जी आहिनि उर्दू गाना बि मूं कया आहिनि ऐं हाणे मुंहिंजा 1-2 गाना आया आहिनि उर्दू में बि कया आहिनि बाक़ी आर्टिस्ट जो त इहो कमु आहे उनखे उर्दू मिले सिंधी मिले हा। बलोची मिले उनजो कमु आहे बिल्कुलु ॻाइणु सभु ॻाइणा आहिनि ट्राई करणु खपे कि बिल्कुलु। पंहिंजी तव्हांजी जेके हिकिड़ी लैंग्वेज असांजी क़ौमी ज़बान आहे उर्दू बिल्कुलु बिल्कुलु बाक़ी ॿियूं जेके लैंग्वेज आहिनि हुननि में बि तव्हांखे ट्राई करणु खपे ऐं मूं कयो आहे बिल्कुलु ऐं इहे डिफरेंट लैंग्वेजिस आहिनि उहो बलोची ॾुखियो आहे। मारवाड़ी जी। पश्तो इहे त बिल्कुलु ई बलोची मारवाड़ी पश्तो वरी ब्रावी सभ खां मुश्किल ज़बान आहे उनमें बि अच्छा कयो आहे, जी हा सही अच्छा जीअं तव्हां कंहिं बि ॿी ज़बान में तव्हां ॻायो था तव्हांखे घणा ॾींहं खपंदा आहिनि प्रैक्टिस लाइ काफ़ी ॾींहं बि लॻी वेंदा आहिनि जेके मुश्किल जेके तलफ़ुज़ हूंदा आहिनि जेके तव्हांखे मतिलबु सम्झ में नथा अचनि ऐं तव्हांखे इहो बि हूंदो आहे जो मां मे बी हिननि खे ग़लति अगरि मां पेश कंदसि त मां बिल्कुलु ऑब्वियसली हा कोशिशि इहा हूंदी उन्हनि खे सही तरीक़े परफेक्ट तरीक़े सां उन्हनि खे पेश कजे पोइ वरी उन ते वरी सुठे तरीक़े सां काफ़ी ॾींहं बि लॻी वेंदा आहिनि जल्दी बि थींदा पर काफ़ी ॾींहं में जेका शइ तयारु थींदी मुंहिंजे ख़्याल में उहो बहितर हूंदी आहे सही बिल्कुलु ऐं जीअं लहजे जी ॻाल्हि कजे जीअं तव्हां कोई सिंधी मतिलबु ठेठ सिंधी जेको हुजे कॾहिं कंहिं मां सिर्फ़ु सिंगर जी ॻाल्हि नथी कयां पर असांजे लहजे सां ख़बर पवंदी आहे त असां सिंधी आहियूं जॾहिं उर्दू ॻाल्हायूं था या का ॿी ज़बान त जीअं असां कोई गाने जी प्रैक्टिस कंदा आहियूं त जीअं तव्हां बलोची कयो था या कंहिं बि ज़बान ते त उन जो लहजो जेको आहे उन जी प्रैक्टिस कीअं कंदा आहियो ऐं ज़रूरी आहे त तव्हां जंहिं ॿोली में ॻायो था उन जो लहजो बि अचे त इहा शइ कीअं तव्हां मैनेज कंदा आहियो लहजो जेसि ताणी ॻाल्हि आहे कोशिशि त इहा हूंदी आहे जेके मतिलबु हुननि जे लहजे में ॻाइजे ताकी हुननि खे सम्झ में अचे अगरि असां पंहिंजे लहजे में ॻाईंदासीं सिंधी में त उनखे किथे सम्झ में ईंदी बिल्कुलु इहो आहे जो कोशिशि इहा हूंदी जो हुननि जे लहजे में घणो न त थोरो हुननि खे सम्झ अचे जो सही आहे बसि सही जी त बुशरा तव्हांजी पर्सनल लाइफ ते असां वधीक ॻाल्हाईंदासीं ऐं असांजा सेगमेंट्स बि आहिनि ऐं सेगमेंट पहिरें सेगमेंट में असां तव्हांखे डिस्काउंट करे खटायोसीं हिन में कोई डिस्काउंट न आहे हिन में तव्हांखे पाण ई जज करिणो आहे सभु कुझु अच्छा असांजो बॉक्स तव्हां वटि अॻियां मौजूदु आहे क्वेश्चन बॉक्स आहे ऐं हिन में तव्हांखे जेका बि पर्ची मिलंदी कंहिं बि सिंगर जो नालो हूंदो या कंहिंजो बि नालो हुजे त तव्हां उन ते उन्हनि जी शख़्सियत ते कुझु 2-3 ॿोल असांखे ॿुधाईंदो ऐं कुझु उन्हनि जे बारे में तव्हां ॻाल्हाईंदो मां बॉक्स खणी वठां जी जी
तव्हां पाण वटि हथीको करे रखी छॾियो। जी जी ज़रूरी आहे इहो। कोशिशि कजो मथां खां हिकिड़ी पर्ची हेठि न किरी पए। जी 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 न न इहो कोशिशि जी। कबी जो बॉक्स मां खोले छॾियां। जी ॾिसूं था पहिरियों नालो कंहिंजो अचे थो। बॉक्स में त काफ़ी पर्चियूं आहिनि। 5 पर्चियूं 6 पर्चियूं मिलंदियूं जी, मां तव्हांखे। हिकिड़ी खणी थी वठां लाल। उस्ताद मोहम्मद यूसुफ। वाह 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 ज़बरदस्त सुभाणे जी। हिननि जी शख़्सियत जे बारे में तव्हांखे ॿुधायां या कलाम हिननि जो? तव्हां ॿई ॻाल्हियूं ॿुधाए सघो था। शख़्सियत जे बारे में कुझु जेकॾहिं त 2-3 उस्ताद मोहम्मद यूसुफ त अहिड़ी शख़्सियत आहिनि उन्हनि जे बारे में जेतिरो ॻाल्हाए जेतिरो बिल्कुलु बिल्कुलु ऐं पाकिस्तान जा लेजेंड आर्टिस्ट अहिड़ा वरी पैदा न थींदा। यकीनन जेके थिया वरी अहिड़ा न थींदा। हुननि जहिड़ो न को केरु ॻाए सघंदो, वाह वाह न को हुननि जहिड़ो थी सघंदो। सुभाणे अल्लाह यकीनन जी प्लीज़। बिल्कुलु बिल्कुलु। ई ॾखण जी हीर मरो मुंहिंजामी ऐं हित बंद में बंदियाणी ऐं हित बंद में बंदियाणी आहियां लॻी ॾखण जी। हाणे ॿी पर्ची इन में तव्हां खटी वियो। खटे वियासीं न। कोशिशि अलाह करे ॿियो बि अहिड़ो नालो बिल्कुलु अख्तर चनाल साहब। अच्छा जी है अख्तर चनाल साहब तमामु लेजेंड आर्टिस्ट आहिनि असांजे पाकिस्तान जा ऐं अहिड़ा आर्टिस्ट वरी न थींदा। बिल्कुलु ऐं सॼे बलोचिस्तान उहो हिकिड़े ई आहिनि। तव्हांजो कलाम ऐं बि आहे मुंहिंजो कलाम बि मूं उन्हनि सां कोशिशि कई। अहिड़े वॾे आर्टिस्ट सां ॻाइण बि वॾी ऑनर जी ॻाल्हि हूंदी बिल्कुलु, आहे। बिल्कुलु। मूं कोशिशि कई उन्हनि सां 2-3 मुंहिंजा प्रोजेक्ट थिया सही। जंहिंमें मूं उन्हनि सां गॾु ॻायो। हाणे हिकिड़ो कलाम आहे मुंहिंजो जंहिंमें हुननि बलोची ॻायो मूं उर्दू ॻायो। अच्छा असां गॾिजी करे वाह, उहो वाह। उनखे ड्यूट करे ॻायोसीं ऐं मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे अहिड़े आर्टिस्ट सां मूं गॾु ॻायो। माशाल्लाह इहो माशाल्लाह अल्लाह तव्हांखे साईं अञा हिकिड़ी तव्हांखे वधीक जी वधाए। जी जी बिल्कुलु कोशिशि आहे। ई हिकिड़ो ई वॾी ॻाल्हि हूंदी आहे जो तव्हां अहिड़े वॾे आर्टिस्ट सां परफॉर्म कयो यकीनन, पिया। यकीनन। असां हिकिड़ी नंढड़ी कोशिशि मूं पंहिंजी कोशिशि कई। हू त लेजेंड कीअं वक़्तु गुज़रियो कीअं मतिलबु सुठो वक़्तु गुज़रियो ॿिन्हिनि तमामु गाननि में? सुठो वक़्तु बि गुज़रियो ऐं कलाम बि तमामु सुठो। उन्हनि बलोची में कयो मूं उर्दू में कयो। वाह वाह सो उनखे नए तरीक़े सां असां पेश कयोसीं। हाणे तव्हां मे बी यूट्यूब ते उनखे ॿुधंदा वेंदा उनजी हिकिड़ी सिट तव्हांखे वाह वाह बिस्मिल्लाह। उर्दू ऐं बलोची आहे। मां उर्दू जेको सिटूं पाण ॻाइण उहो तव्हां। ठीक एक बात कहूँ दिलदारा तेरे इश्क ने हमको मारा। एक बात कहूँ दिलदारा तेरे इश्क ने हमको मारा। तू सुर है मैं एक तारा तेरे इश्क ने हमको मारा। एक बात कहूँ दिलदारा तेरे इश्क ने हमको मारा। ॿ पर्चियूं थी वियूं। सॉरी हेठि किरी पई। टेंशन वाले शो भी भाई साहब बजा रहे। उस्ताद मोहम्मद जुम्मन जी बिल्कुलु जहिड़ो बि आर्टिस्ट वरी न थींदो सॼे पाकिस्तान में। ऐं अहिड़ा आर्टिस्ट जेके हूंदा आहिनि क़िस्मत सां थींदा आहिनि पैदा। एज मां दिलि बि न भरंदो ऐं तव्हांखे ईअं लॻंदो आहे जीअं हाणे नओं कलाम हुजे। मतिलबु हुननि जेके कंपोज़िशन जेके कलाम ॻाया तव्हां जेॾीमहिल बि ॿुधंदो तव्हांखे लॻंदो हाणे नओं आहे बिल्कुलु। ऐं उहो जीअं चइजे न सदाबहार इहे सदाबहार हुननि जा एवरग्रीन कलाम जेके बि हुननि ॻाया। ऐं अहिड़ो आर्टिस्ट बि पाकिस्तान खे वरी न मिलंदो। माण्हू कोशिशि करे सघंदा पर मोहम्मद जुम्मन न थी सघंदा। सो उन्हनि जो हिकिड़ो कलाम दिल तोरे वरना खान बोलो जा पल की न रहे पल की न रहे। दिल तोरे वरना खान बोलो जा पल की न रहे। ज़बरदस्त अञा त असांजो दिलि करे पियो तव्हां ॻाईंदा रहो असां ॿुधंदा रहूं तव्हांजी मधुर आवाज़ में। चौथी पर्ची 3 पर्चियूं थी वियूं। हाणे मैडम आबदा परवीन। वाह अच्छा जी मैडम आबदा परवीन जी जेसि ताणी ॻाल्हि आहे हिकिड़ो त सूफ़ी मतिलबु हुननि ई इन कयो पाकिस्तान में न पूरे दुनिया में हुननि सूफ़ी ॿुधायो जो सूफ़ी सूफ़ीज़म सिंगिंग ही हूंदो आहे ऐं सूफ़ी हज़म हिन खे चइबो आहे।
आपदा परवीन जहिड़ी आर्टिस्ट वरी पाकिस्तान में न थींदी ऐं आपदा परवीन जेको ॻायो आहे वरी मतिलबु काफ़ी उन्हनि खे कॉपी बि कंदा आहिनि बहरहाल उन्हनि जहिड़ो नथा ॻाए बिल्कुलु नथा ॻाए सघनि ऐं आपदा परवीन पाण बि नेचर वाज़ी तमामु जीअं जहिड़ी वॾी आर्टिस्ट आहे एतिरी हुनमें निवड़त आहे यकीनन रिसेंटली हुननि जो जेको हिकिड़ो सॉन्ग आयो आहे तुझो हुनमें नसीबो लाल सां जीअं मिलन थियूं त असांखे हुननि खां सिखणु घुरिजे जी जी बिल्कुलु ऐं एॾी वॾी आर्टिस्ट थी एॾी लेजेंड आर्टिस्ट थी हू वरी एतिरी हुननि में निवड़त इन निवड़त जी वजह खां उन्हनि खे अलाह सां एतिरो मक़ाम बिल्कुलु मां तव्हांखे हिकु ॻाल्हि ॿुधायां बुशरा जॾहिं असां हुननि जे घर इस्लामाबाद में रहंदियूं आहिनि जॾहिं हुननि जे घर वञो न त उहे प्लेट्स बि पाण मतिलबु खणी ॾींदियूं आहिनि त असांखे इलाही हैरत थींदी आहे त माशाल्लाह एतिरो वॾो नालो पूरी दुनिया में मशहूरु आहिनि पर अलाह जे इलाही वेझो आहिनि खोड़ मतिलबु तव्हां हुननि सां वेठा हुजो तव्हांखे उहो हिन दुनिया जो ई न लॻंदी हुननि जी पंहिंजी हिकिड़ी जी मुंहिंजी बि काफ़ी दफ़ा मुलाक़ात थी आहे हिकिड़ो दफ़ो हुननि सां कंहिं शो में थी हिकिड़ो दफ़ो असां एयरपोर्ट ते हुआसीं इस्लामाबाद में हुनजी धीउ बि गॾु हुई हुननि सां उन्हनि खे इस्लामाबाद मां उन्हनि खे ट्रेवल करिणो हो कराची मां अचेसि पई उन्हनि खे हाणे कहिड़ो माण्हू आहे जेके नथो सुञाणे जेके उन्हनि जा फैन्स हुआ यकीन कयो हू आया त हू उथी बीह करे उन्हनि सां मिलनि त हिकिड़ो नंढड़ो ॿार हो हुनखे बि शौक़ु हो ॻाइण जो न शौक़ु बि ॻाइण जो शौक़ु हू फैन बि हो आपदा परवीन साहिबा जो पोइ उहो आहे त हू वरी उथी बीह रहे जेको माण्हू अचे पियो तस्वीर पोइ एॾी निवड़त मां हुते ॾिसी करे मूं चयो अहिड़े माण्हुनि खां असांखे सिखणु घुरिजे ऐं आपदा परवीन जहिड़ो बि को न थींदो अहिड़ो को बि न थींदो अहिड़ो आर्टिस्ट हिकिड़ी आपदा परवीन आहे बिल्कुलु जे सॼी दुनिया में पंहिंजो सूफ़ीज़म खे मतिलबु ईअं पेश कया जो माण्हुनि खे ख़बर पई आहे जो सूफ़ी रंग ई आहे सुभान अल्लाह बिल्कुलु यकीनन कोई कलाम जी किथे मेरे अली किथे तेरी सना किथे मेरे अली किथे तेरी सना गुस्ताख अखियां किथे जा लड़ियां किथे मेरे अली किथे तेरी सना किथे मेरे अली किथे तेरी सना वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त पंजी पर्ची ॾिसो मुंहिंजे ख़्याल में पंजी लास्ट पर्ची आहे सुठो त तव्हां ॿुधाए छॾंदव न त मां चवां छठी पर्ची बि कढो जी आख़िरी पर्ची थोरो टाइम थी लॻे खोलण में हुमेरा चन्ना वाह वाह अच्छा जी हुमेरा चन्ना अदी जेके आहे तमामु सुठी आर्टिस्ट आहे ऐं उन्हनि जेको को बि कलाम आहे भले सिंधी आहे उर्दू आहे पंजाबी आहे हुननि खे ईअं ॻायो जी हुननि जी पंहिंजी लैंग्वेज आहे वाह 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 मतिलबु तव्हांखे इहो फील न थींदो अदी जी लैंग्वेज पंहिंजी सिंधी आहे लहजे वारी ॻाल्हि आहे लहजे वारी तव्हां वारी ॻाल्हि मतिलबु ईअं फील थींदो जीअं हिन जी पंहिंजी लैंग्वेज अगरि उर्दू ग़ज़ल ॻाईंदी त कमाल आहे बिल्कुलु अगरि पंजाबी ॻाईंदी पोइ बि कमाल आहे अगरि सिंधी ॻाईंदी तॾहिं बि कमाल आहे मूं त लाइव अदी खे काफ़ी असांजा शो ते बि थिया काफ़ी शोज़ में बि गॾु थिया अदी में बि तमामु घणी निवड़त आहे एॾी सुठी नेचर वाइज़ आहे पाण जी हद न आहे जेॾी वॾी आर्टिस्ट आहे एॾी हुनमें निवड़त बि आहे कामयाब माण्हू तॾहिं ई थींदो जी ॾिसो न जेको बि आहे आर्टिस्ट तव्हां जेको बि ॾिसंदो अगरि को वॾो आर्टिस्ट आहे हुनमें निवड़त आहे त पोइ असां में हिकिड़ो कलाम कंहिंजो हिट थींदो हुजे चवंदो मां ई आहियां एतिरा वॾा आर्टिस्ट जंहिंजो दुनिया में नालो आहे उहे न जो हिकिड़ी जाइ ते सॼी दुनिया हुननि खे सुञाणींदी वरी हुननि में एॾी निवड़त ऐं अदी तमामु सुठी आर्टिस्ट बि आहे हुननि जी छा ॻाल्हि करे ऐं हुननि जो कलाम मूंखे तमामु पसंदि बि आहे फेवरेट बि आहे मूंखे पसंदि बि आहे थी वञे पोइ हुननि जो हिकिड़ो कलाम आहे इहे हलंदो आहे साथ छॾे में तूं ज़बरदस्त ओ साथ चले वे तू रोले राहुन में ओ साथ चले वे तू रोले राहुन में पोए भी याद आही मुके दुआउन में वो साथ चले वे तू रोले राहुन में
ज़बरदस्त, तमामु ख़ूबसूरत ऐं अॼु जो जेको सेकेंड सेगमेंट आहे उहो बि बुशरा मारवी खटी चुकियूं आहिनि, त उन्हनि जे लाइ ताड़ियूं थी वञनि। ऐं मां ॿुधो हुयो त बुशरा जी तबियत ठीकु न हुई, पर हो पोइ बि जेको आहे पाण खे जल्दी सिहतयाब करे ऐं हिते पहुतियूं आहिनि। छा थियो हो बुशरा, ऐं कीअं अॼुकल्ह पंहिंजे गले जो ख़्यालु रखो था? गले जो ॾिसो न, जेको अॼुकल्ह वेदर हले पियो हिन में तव्हांखे मतिलबु केॾीमहिल सीउ थो थी वञे, केॾीमहिल गर्मी थी वञे हिकदमि, मतिलबु बिल्कुलु इहो आहे। वरी डस्ट कल्ह खां वठी तमामु घणी जेको आहे हुनजी वजह खां बि मूंखे डस्ट एलर्जी जी वजह खां बुखार थी वियो आहे। अच्छा जी हाँ, बहरहाल मां पंहिंजे पाण खे जल्दी जल्दी टैबलेट वग़ैरह खाई। सही, चलो सुठो आहे, त तंदुरुस्त थी वियो ऐं हिते आयो, असांखे ॾाढी ख़ुशी थी। गले जो अॼुकल्ह जीअं सियारे जो मौसम आहे त कीअं ख़्यालु रखंदा आहियो, छा कंदा आहियो स्पेशली? गले लाइ मां त मतिलबु इहो आहे जो गले लाइ हिकिड़ो त आम आहे तव्हांखे ज़ुकाम वग़ैरह जेको थींदो आहे गले लाइ। जी 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 हा, बिल्कुलु इहो आहे। बहरहाल गले लाइ इहो आहे जो गरम शयूं जेतिरो खाइजनि, जीअं सूप वग़ैरह थींदो आहे, अहिड़े टाइप जूं तव्हां गरम शयूं खाईंदो त गले खे तकूर बि थींदी ऐं गलो तव्हांजो मुंहिंजे ख्याल में बहितर रहंदो। बिल्कुलु, बाक़ी सर्दी में त चङा भला माण्हू ॼमी सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। ऐं बुशरा खां वधीक सवाल बि कंदासीं। राइट नाउ इट्स टाइम फॉर अ शॉर्ट कमर्शियल ब्रेक, सो डोंट गो एनीवेयर, कीप वॉचिंग कशिश टीवी। चांद रुकी रात में वेही सिंधुआ मथा, चांद रुकी रात में वेही सिंधुआ मथा, मुर्की मुँह खेल कायण गज़ब थी वयो, गल गिराची ॾई कुछ कन में चई, गल गिराची ॾई कुछ कन में चई, ज़ोरी मोखे खिलायण गज़ब थी वयो, चांद रुकी रात में। याद थई जो भिटाई अज रोज़े में तो, गॾु मरण ऐं जीअण जो वाइदो कयो। याद थई जो भिटाई अज रोज़े में तो, गॾु मरण ऐं जीअण जो वाइदो कयो। जे विसारे छॾी त शाबस हुजई, जे विसारे छॾी त शाबस हुजई, तुंहिंजो वाइदो भुलाइण गज़ब थी वयो, चांद रुकी रात में। अखड़न में मस्ती शराबन जियां, तुझे लबड़न में खुशबू गुलाबन जियां। तुझी अखड़न में मस्ती शराबन जियां, तुझे लबड़न में खुशबू गुलाबन जियां। तुझो चेहरो चुमण मुझो नाराज थियण, तुझो चेहरो चुमण तुझो नाराज थियण, वरी मुँह खे गुंजा
शमशीर जो तो हो छेड़ियो गज़ल गीत बेवस जो गायण गज़ब थी वयो चांद रुकी रात में वेही सिंधुआ मथा चांद रुकी रात में वेही सिंधुआ मथा मुर्की मुँह खे लिकायण गज़ब थी वयो चांद रुकी रात में वेही सिंधुआ मथा चांद रुकी रात में। जी नाज़रीन, तव्हां सभिनी खे असां हिकु भेरो ॿीहर भलीकार चऊं था म्यूज़िकल नाइट विद कशिश में। यकीनन तव्हां मुंहिंजो गानो इंजॉय कयो हूंदो, जेकॾहिं नाहे कयो पोइ बि तव्हांखे करिणो पवंदो। ऐं असां सां गॾु बुशरा मालवी मौजूदु आहिनि, तमामु सुरीली सिंगर आहिनि ऐं एज़ अ पर्सन पाण ॾाढी सुठी आहिनि। चवंदा आहिनि न त उहा शइ इलाही घटि मिलंदी आहे जो सूरत बि हुजे सीरत बि हुजे, त हिते सूरत बि आहे सीरत बि आहे आवाज़ बि आहे, त हिकिड़ो कॉकटेल आहे बुशरा जो। जी बुशरा, जीअं असां ॻाल्हि कई मौसीक़ी जी, त मोस्टली जंहिंखां बि मां इहो पुछंदी आहियां त मौसीक़ी तव्हांजी नज़र में छा आहे, त इहो ई जवाबु ईंदो आहे जेका हक़ीक़त बि आहे, रूह जी ग़िज़ा आहे। तव्हां मौसीक़ी खे कीअं ॾिसंदा आहियो? सभ खां पहिरीं त तव्हां तमामु पाण सुठो ॻायो था, तव्हांजी पंहिंजी वॉइस तमामु सुठी आहे। थैंक यू सो मच। ऐं इहो अलाह साईं जी इदात हूंदी आहे हर माण्हू खे। कई माण्हू न जेके मतिलबु सिख्या बि वठंदा आहिनि, बहरहाल हुननि खे सुर न आहे जी। कई माण्हू आहिनि जेके सिख्या बि न आहिनि वठंदा आहिनि, हुननि खे अलाह साईं सुर ॾींदो आहे। इहो अलाह साईं जी इदात हूंदी आहे, गॉड गिफ्ट जंहिंखे चइजे। ऐं तव्हांजो तमामु पंहिंजो बि वॉइस तमामु सुठो आहे, तव्हां मतिलबु सिंगर ॿुधंदा न सम्झो बि था। हा बिल्कुलु, मां असल में मां प्रैक्टिस बि कई आहे 12 साल, पर म्यूज़िक जी तरफ़ घणो मुंहिंजो ध्यानु न हुयो, पर हाणे मुंहिंजो रुझान आहे। बिल्कुलु तव्हां सिंगर मतिलबु तव्हांखे ख़बर पइजी वेंदी आहे हीअ सिंगर जी सुरीलो आहे। थैंक यू सो मच। हिकिड़ी इहा बि हिकिड़ी नॉलेज आहे, नॉलेज आहे। बिल्कुलु बिल्कुलु हर माण्हू खे न आहे ख़बर। बिल्कुलु काफ़ी घटि माण्हू आहिनि बहरहाल जेके पाण सुरीलो बि हुजे ऐं ॿुधण में बि जेके ॿुधण वारे खे बि हुनखे फील थिए हीअ सुर में आहे या बेसुरो आहे, इहो वॾी ॻाल्हि आहे। यकीनन ईअं ई आहे। तव्हां वॾी सुठी सुठी ॻाल्हियूं कयो था। ऐं म्यूज़िक छा आहे? जी बिल्कुलु, म्यूज़िक बिल्कुलु रूह जी ग़िज़ा आहे। ऐं म्यूज़िक जेॾी महिल तव्हां अकेला ड्राइव ते हूंदा आहियो, तव्हांजो साथी बि आहे, मतिलबु को बि तव्हां सां गॾु न आहे, तव्हां अकेला ड्राइव कयो पिया त तव्हांखे मतिलबु। ऐं केॾी महिल इहो बि हूंदो आहे जो केॾी को कलाम तव्हां ॿुधंदा आहियो, तव्हांखे ईअं फील थो जीअं हीअ कलाम मुंहिंजे लाइ ठहियो, पंहिंजे पाण ते तव्हां बिल्कुलु ईअं हूंदो तव्हांजे लाइ न आहे, बहरहाल तव्हांखे ईअं फील थींदो हीअ मुंहिंजे लाइ जेका मुंहिंजी सिचुएशन हाणे हले पई, इहो मुंहिंजे लाइ मुंहिंजी अकासी करे बिल्कुलु ईअं तव्हां बिल्कुलु थी वेंदा आहियो, मतिलबु ज़म थी वेंदा पंहिंजे पाण खे ईअं उनमें महसूसु कंदा आहियो जो हीअ कलाम मुंहिंजे लाइ आहे बिल्कुलु। ऐं अकेला बि हुजे त तव्हांजो दोस्त बि आहे म्यूज़िक, ऐं रूह जी तव्हां वारी ॻाल्हि ग़िज़ा बि आहे। को बि माण्हू आहे भले सुरीलो आहे बेसुरो आहे, बहरहाल गुनगुनाईंदो सही हल्को फुल्को म्यूज़िक सां हुनखे लॻाव हूंदो, शइ अहिड़ी आहे न। बिल्कुलु बिना म्यूज़िक, अगरि म्यूज़िक न हुजे हा लाइफ में बिल्कुलु ख़ाली ख़ाली लाइफ हुजे हा, माण्हू डिप्रेशन में वधीक अञा हलिया वञनि हा। हाणे इहो आहे जो अगरि पंहिंजे पाण खे रिलैक्स करण लाइ माण्हू म्यूज़िक ॿुधंदा त हुननि जो माइंड थोरो रिलैक्स थी। बिल्कुलु ईअं ई म्यूज़िक तव्हां वारी ॻाल्हि रूह जी ग़िज़ा। बिल्कुलु, ऐं म्यूज़िक त जेतिरो ॻाल्हायूं ओतिरो घटि आहे। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं जेकॾहिं बुशरा खां मां पुछां त मतिलबु म्यूज़िक हिकिड़ो तव्हांजो शौक़ु आहे, हिकिड़ो पैशन आहे, इन जे अलावा तव्हांजी एक्टिविटीज़ छा आहिनि, तव्हां फ्री टाइम में छा कंदा आहियो, कोई ॿियो शौक़ु आहे म्यूज़िक जे अलावा? मुंहिंजो त हिकिड़ो ई शौक़ु हो शुरू खां वठी म्यूज़िक जो, ऐं म्यूज़िक ई शौक़ु पहिरियों ई आख़िरी शौक़ु आहे, सॼो इन ते फोकस आहे। मतिलबु इहो हूंदो आहे जो मां जेॾी महिल फ्री बि हूंदी आहियां सोचींदी आहियां को न को मतिलबु म्यूज़िक जे हवाले सां का अहिड़ी शइ को लिखां या पढ़ां या ॿुधां, या मतिलबु उन ते मां पंहिंजी प्रैक्टिस कयां। ईअं न हूंदो अगरि मां फ्री बि आहियां, मूं वटि को शो न आहे, अगरि मां घर में बि आहियां, मुंहिंजो म्यूज़िक न हूंदो, फोकस सॼो जेको आहे न म्यूज़िक न हूंदो। सही, मतिलबु ईअं न हूंदो हाणे मां ॿाहिरि निकिरी करे हूंदो आहे इंसानु पंहिंजे पाण लाइ टाइम बि कढंदो आहे, बहरहाल ईअं न आहे, बहरहाल पंहिंजे पाण लाइ बि टाइम, बहरहाल मेन जेके आहे म्यूज़िक फोकस सॼो। बिल्कुलु ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। तव्हांजे घर में कोई ॿियो बि ॻाईंदो आहे, कंहिंखे शौक़ु आहे? जी न, मुंहिंजे घर में केरु न आहे। ऐं तव्हां घणा भाउ भेण आहियो? जी मां हिकिड़ी आहियां, 3 मुंहिंजा भाउर आहिनि, बाक़ी 2 मुंहिंजा भाउर आहिनि, उन्हनि खे म्यूज़िक इंस्ट्रूमेंट हू प्ले कंदा आहिनि। हिकिड़ो कीबोर्ड प्ले कंदो आहे, हिकिड़ो वरी पैड प्ले कंदो आहे। मूंखे कॾहिं कॾहिं शो हूंदा आहिनि त मूंसां गॾु हलंदा आहिनि। बाक़ी ॿियो तव्हां कोई इंस्ट्रूमेंट प्ले कंदा आहियो? मां न। अच्छा, हारमोनियम ते रियाज़ त पाण कंदा हूंदो न? जी एतिरो आहे, सरगम वग़ैरह माण्हू करे सघे थो, बाक़ी इंस्ट्रूमेंट प्ले करणु ॾुखी ॻाल्हि आहे। अगरि मां इंस्ट्रूमेंट न मुंहिंजो ध्यानु वञे थो त पोइ मुंहिंजो म्यूज़िक न डिस्ट्रैक्ट थिए थो, डबल माइंड थी वेंदो आहे। इन करे मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे हिकिड़ी शइ मां अगरि बहितर तरीक़े सां करे वठां, इहो ई बहितर आहे। वाह वाह। हाणे छा ॿुधाईंदो असांखे?
हाणे ही कलाम तमामु घणो हले पियो, सनम सुहिणो हुजे वाह, वाह। साकी, पीअण वारा किथे टिकटॉक ज़बरदस्त, ते बि काफ़ी हले बिल्कुलु, पियो, सोशल मीडिया ते बि हले पियो। ओ सनम सोणो हुजे साकी, पीअण वारा किथे मुड़दा, ओ सनम सोणो हुजे साकी, पीअण वारा किथे मुड़दा, ओ पीरीअ जे प्यार जी खुशबू, ओ पीरीअ जे प्यार जी खुशबू, मठण वारा किथे मुड़दा, ओ सनम सोणो हुजे साकी, पीअण वारा किथे मुड़दा, ओ सनम सोणो हुजे साकी। सच्ची दिल पर दिए दरते, खिली जे खैर दर्शन जो, सच्ची दिल पर दिए दरते, खिली जे खैर दर्शन जो, ओ कोई प्यारा सा पारा, ओ कोई प्यारा सा पारा, पिनण वारा किथे मुड़दा, ओ सनम सोणो हुजे साकी, पीअण वारा किथे मुड़दा, ओ सनम सोणो हुजे साकी। दे मुँह ते पीरी पर्दो, ओ भली गुज़र गरीबन खां, दे मुँह ते पीरी पर्दो, ओ भली गुज़रन गरीबन खां, ओ लिखी चढ़ चाहे कतरन में, ओ लिखी चढ़ चाहे कतरन में, ॾिसण वारा किथे मुड़दा, ओ सनम सोणो हुजे साकी, पीअण वारा किथे मुड़दा, ओ सनम सोणो हुजे साकी, पीअण वारा किथे मुड़दा, ओ पीरीअ जे प्यार जी खुशबू, ओ पीरीअ जे प्यार जी खुशबू, वठण वारा किथे मुड़दा, ओ सनम सोणो हुजे साकी, पीअण वारा किथे मुड़दा, ओ सनम सोणो हुजे साकी। वाह वाह वाह, ज़बरदस्त, मज़ो अची वियो ऐं तमामु ख़ूबसूरत। जीअं अॼुकल्ह इहो बिल्कुलु। टिकटॉक ते जीअं तव्हां बिल्कुलु, चयो, ऐं बिल्कुलु। सुठी ॻाल्हि आहे हिकिड़े आर्टिस्ट खे जेको आहे हिकिड़े सिंगर खे अप टू डेट रहणु घुरिजे। अॼुकल्ह बिल्कुलु, जेका बिल्कुलु। फरमाइश हुजे व्यूअर्स जी उहो ई ॻाइणु घुरिजे। जी, जी, बिल्कुलु। मोस्टली जेको आहे तव्हां महफ़िलुनि में बि वेंदा आहियो ऑब्वियसली, जी, जी, त बिल्कुलु। सिंधी अहिड़ा कहिड़ा कहिड़ा सॉन्ग आहिनि जिन मोस्टली तव्हांखे फरमाइश ईंदी हुजे त इहे असांखे ॿुधायो। ॾिसो न, महफ़िलूं बि मुख़्तलिफ़ तरीक़े जूं हूंदा आहिनि। कुझु अहिड़ा हूंदा आहिनि, अहिड़ियूं महफ़िलूं हूंदा आहिनि जंहिंमें हला गुला वारा कलाम हूंदा आहिनि, कुझु अहिड़ी महफ़िलूं हूंदा आहिनि जंहिंमें सॉफ्ट म्यूज़िक ॿुधंदा आहिनि, कुझु अहिड़ी महफ़िलूं हूंदा आहिनि जंहिंमें ग़ज़ल ॿुधंदा आहिनि। मतिलबु हर ऑडियंस हिकु जहिड़ी न आहे हूंदी। हा, इहो त आहे। मतिलबु इहो हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी पसंदि आहे। ॾिसो, तव्हांजी पंहिंजी पसंदि हूंदी, शोभी भाई जी पंहिंजी पसंदि हूंदी, मुंहिंजी पंहिंजी पसंदि हूंदी।
हर माण्हू जी पंहिंजी पसंदि आहे, हू छा थो ॿुधणु चाहे हीअ त ऑडियंस ते डिपेंड थो करे, हू छा थो ॿुधणु चाहे। असांजी कोशिशि इहा हूंदी आहे जो ऑडियंस जेका ॿुधणु चाहे थी असां उहो उन्हनि खे ॿुधायूं। बिल्कुलु, पर अॼुकल्ह ईअं छो महसूसु थींदो आहे? चलो इहो मां सवाल तव्हां खां पुछां थी, पर हींअर हिकिड़ी नंढड़ी साई जो वक़्तु थियो आहे, थोरी देरि में मोटी अचूं था, ॾिसंदा रहो कशिश टीवी। जी नाज़रीन, वेलकम बैक। तव्हां सभिनी खे ॿीहर भली कार चऊं था म्यूज़िकल नाइट विद कशिश में, ऐं तमामु ख़ूबसूरत असां वटि अॼु महिमान मौजूदु आहिनि, तमामु सुरीली आर्टिस्ट आहिनि ऐं तमामु सुठो ॻाइनि थियूं। यकीनन तव्हां इंजॉय कंदा हूंदो ऐं कचेरी बि तव्हांखे वणंदी हूंदी। शोभी भाई, कैसा लग रहा है आपको आज बुशरा मारवी का साथ? चैनल का हिस्सा भी हैं, हमारे कोलीग भी हैं। दूसरी बात ये कि हमारी सिंध का वाकई में ये भी सरमाया है, जो नई पोत है उन्होंने संभाला है सिंध की म्यूज़िक को, कल्चर को, सबको। फिर ये तो उर्दू भी गाती हैं, पश्तो भी गाती हैं, और इनके साथ काम करके मुश्किल ज़रा भी नहीं होती। वाह वाह, ये अच्छी बात है, क्योंकि ये इतना सुरीला अच्छा गाती हैं। स्किल्स इनको अपने पता हैं, जो कि बहुत कम सिंगर्स को पता होते हैं। सही। तो आप मतलब कब से आप काम कर रहे हैं एक साथ? हम काफ़ी रिकॉर्डिंग्स में एक साथ मिल अच्छा, भी चुके हैं। हाँ, ये इनका इवेंट भी था बहुत बड़ा, इन्होंने भी, हम डिस्कस कर रहे थे यही। तो और इनको ज़ाहिर फॉलो करते हैं जितने भी आर्टिस्ट हैं। मेरा काम है, मुझे आपको भी देखना है, सिंगर्स को देखना है, क्योंकि म्यूज़िक मेरी एक फील्ड है। बिल्कुल। तो मुझे तो बुशरा मारवी वैसे ही बहुत अच्छी लगती हैं सिंगिंग के लिहाज से, और आज मुलाकात इनसे तवील हो गई आपके प्रोग्राम में जी, तो और ज़्यादा ये लगा कि हाँ जी, कि जितनी अच्छी सिंगर हैं उतनी अच्छी इंसान भी हैं। और बात कैसी लगती है आपको? बात तो खैर लाजवाब जिसे कहते हैं। थैंक यू, मैं यही सुनना चाहती थी एक्चुअली। अच्छा बुशरा, त जीअं असां म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट्स जी ॻाल्हि कई त तव्हां ऑब्वियसली तव्हां हिकिड़ी फीमेल सिंगर त एतिरो न वॼाईंदी आहे, पर तव्हांखे पाण कहिड़ो सभिनि खां वधीक इंस्ट्रूमेंट पसंदि आहे ॿुधण जी हद ताईं? म्यूज़िक जी जेसि ताणी ॻाल्हि आहे, मतिलबु अवल त हारमोनियम सभ खां बहितर हूंदो आहे। उन ते तव्हां रियाज़ बि करे सघंदा आहियो, अगरि तव्हां चाहियो त उन ते मतिलबु सिखिया बि वठी सघो था। हारमोनियम मुंहिंजे ख़्याल में बहितर आहे। सही, हारमोनियम जी सही। अच्छा, जेकॾहिं असां नेचर जी ॻाल्हि कयूं त बुशरा जी नेचर कीअं आहे? गुस्से वारी आहे या प्यार करंदड़ मोहबत करण वारी आहे, या जॾहिं गुस्सो ईंदो आहे त पोइ कंट्रोल थी वेंदो आहे या न थींदो आहे? कहिड़े तरह जो मिज़ाज आहे तव्हांजो? छो जो सिंगर जेके हूंदा आहिनि उहे इलाही हसास तबियत जा माण्हू हूंदा आहिनि, इलाही सेंसिटिव हूंदा आहिनि, नंढी नंढी ॻाल्हि बि उन्हनि खे दिलि ते लॻी वेंदी आहे। तव्हां कहिड़े मिज़ाज जा आहियो? तव्हां वारी ॻाल्हि, सिंगर तमामु सेंसिटिव हूंदा आहिनि ऐं कुझु सख़्तु बि हूंदा आहिनि। ईअं न आहे सभु सिंगर सही न आहे हूंदो। बहरहाल मतिलबु सिंगर, तव्हां वारी ॻाल्हि, तमामु सेंसिटिव हूंदो आहे। का बि नंढे मां नंढी ॻाल्हि हुनखे हर्ट कंदी आहे। ऐं मां ईअं आहियां, बहरहाल मूंखे जेकी ग़लति ॻाल्हि हूंदी उन ते कावड़ ईंदी आहे। सही, हरू भरू कावड़ न ईंदी। ऐं पोइ छा कंदा आहियो जॾहिं कावड़ ईंदी आहे? कावड़ ईंदी आहे, मां ख़ामोशी इख़्तियार कंदी आहियां। अच्छा, मतिलबु जहिड़ो न कंदी। मलाली जो कौल आहे, अगरि तव्हांखे कावड़ अचे त अगरि तव्हां पंहिंजे कावड़ खे कंट्रोल करण था चाहियो त तव्हां ख़ामोशी इख़्तियार कयो। हुन में तव्हां कुझु कलाक त तव्हांजो दिमाग़ गरम हूंदो, पर हुन खां पोइ मतिलबु रिलैक्स सही थी वेंदो। ख़ामोशी बहितर आहे मुंहिंजे ख़्याल में। मूंखे लॻो तव्हां अॻियां पोयां जेके शयूं हूंदियूं तव्हां खणी हणंदा हूंदव गुस्से में। पर सुठी ॻाल्हि आहे, पंहिंजे गुस्से खे अॼुकल्ह काबू करणु तमामु ॾुखियो आहे। अॼुकल्ह ॾिसो था हर माण्हू नंढी नंढी ॻाल्हि ते चिड़ी वेंदो आहे, मुंहुं ॾियणु माण्हुनि सां। कॾहिं को अहिड़ो इतफ़ाक़ थियो या कॾहिं को अहिड़ो हादसो थियो जेको तव्हां कॾहिं विसरा न हुजो पंहिंजी ज़िंदगी में? हादसा त काफ़ी थिया आहिनि, बहरहाल यादि न आहिनि हूंदा। अच्छा, इहो आहे, काफ़ी हादसा हर इंसान जी ज़िंदगी में थींदा आहिनि। मुंहिंजी ज़िंदगी में बि काफ़ी हादसा थिया। बहरहाल मूंखे हींअर यादि कोन्हे, पर तव्हां हुन हादसे खां सिखियो आहे? को बि हादसा हुन मां तव्हां सिखंदा आहियो, तव्हांखे सिखिया मिलंदी आहे। भले पर हर को न सिखी सघंदो आहे। हर को न आहे। जेके थोरो हूंदो न, हाणे हीअ मूंसां थियो आहे, आईंदा मां कोशिशि कयां ॿीहर न थिए। बिल्कुलु, हादसे मां तव्हां सिखंदा आहियो ऐं मूं काफ़ी सिखियो आहे। वाह, बिल्कुलु। वाह वाह। शोभी भाई, आपके साथ कभी कोई ऐसा हादसा हुआ कि आपने कभी भूले ना हो, चाहे वो म्यूजिक की अगर कोई महफिल हो या कोई भी ऐसी बात? मेरे साथ रिसेंटली भी एक हादसा हुआ है बिल्कुल ज़बरदस्त, जो मैं भूल नहीं सकता। मैं यहाँ से आउट ऑफ सिटी चला गया शो के लिए। देखें, ये एक बड़ा ज़बरदस्त हादसा है। सारा सामान ले गया सारा सामान लेके चला गया, सब कुछ ले गया, KTN से सब उठा के ले गया, लेकिन अपनी जो पावर सप्लाई थी वो मैं यहीं छोड़ के ये तो वो बात हुई, एयरपोर्ट चले गए, पासपोर्ट भूल गए।
अब जाहिर बात है शहर से इतना दूर, हाँ। और एक चीज़ वहाँ पे अवेलेबल भी नहीं है, तो बड़ी मुश्किल हो गई थी। तो ये हादसा मैं भूल नहीं सकता, बड़ी बेइज्जती हुई यकीन माने बाद वहाँ पे। फिर क्या हुआ था, वापस आए लेने? नहीं, फिर बहुत कोशिशें की एक तरीके से कुछ तार जोड़ो, इसको खोलो, यहाँ से ओहो, जोड़ते हैं। मतलब जुगाड़ हो गया था ना? जुगाड़ हो गया क्या था, बात है, लेकिन- यही तो एक सच्चे आर्टिस्ट की निशानी होती है ये कि है। कुछ भी हो जाए वो अपने अपने काम को जो है वो नहीं लेकिन रोकता। बेइज्जती बहुत हुई थी उस दिन, ये है। तो ये एक ऐसा हादसा है जो मैं कभी नहीं भूल सकता। मतलब फिर इंसान तो सीखता रहता है हाँ ना, जी, खैर हो जाता है कभी अब मैं कभी। कहीं भी जाता हूँ, यकीन माने करीब जैसे इस स्टूडियो से दूसरे स्टूडियो भी जाना है तो पहले अपना बैग चेक करता हूँ। हाँ जी, सारी बिल्कुल चीज़ें जरूरी है ये सब पहले देखना, फिर अपने आप को जो है आप ले जाएं। तो अब मेरे ख्याल से हम सेगमेंट भी स्टार्ट करते हैं। बिल्कुल, बिल्कुल। तो नाज़रीन, असांजो सेगमेंट आहे टिकी चढ़ी, जंहिंमें शोभी भाई म्यूज़िक वॼाईंदा ऐं बुशरा जेके आहिनि उहे गैस कंदियूं त कहिड़ो सॉन्ग आहे। जी शोभी भाई। है यार ॾाढी इश्क आतश लाई है वे यार सानू वे दो सानू लगे गई बेअख्तियारी वे सानू लगे गई बेअख्तियारी सीने दे विच न समाई है यार ॾाढी इश्क आतश लाई है यार ॾाढी इश्क आतश लाई है। वाह 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 वाह, जबरदस्त, व्हाट अ गेस। जी ओ तोखे वठण मुंहिंजा जानी दौलत मामन साईं दास तोखे वठण मुंहिंजा जानी दौलत मामन साईं दास दौलत मामन साईं दास चाचन मामन साईं दास दौलत मामन साईं दास चाचन मामन साईं दास तोखे वठण मुंहिंजा जानी दौलत मामन साईं दास तोखे वठण मुंहिंजा जानी दौलत मामन साईं दास। वाह 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 वाह, जबरदस्त। ये तो सब शनाख्त करती जा रही जी हैं। बिल्कुल। कोई ऐसा गाना बचपन की मोहब्बत को दिल से न जुदा करना जब याद मेरी आए मिलने की दुआ करना बचपन की मोहब्बत को दिल से न जुदा करना जब याद मेरी आए मिलने की दुआ करना। वाह जी वाह, क्या बात है बुशरा मारवी की। जी शोभी भाई, फोर्थ सॉन्ग। दिल हो गया है तेरा दीवाना अब कोई जचता नहीं नादान है समझता नहीं बिन तेरे रहता नहीं दिल हो गया है तेरा दीवाना अब कोई जचता नहीं। गाला जबरदस्त। आखिरी एड़ो सजण मूंखे छो तो वणी हो वेड़ो सजण अज छो पियो वणी ॾाढो थो वणी रे अल्ला ॾाढो थो वणी रे मौला ॾाढो थो वणी। वाह 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 वाह, तव्हांखे मुबारक हुजे, तव्हां खटी चुका आहियो ऐं तव्हां हिकिड़ो गानो जेको आहे फौरन सां गैस करे तव्हां ॿुधायो, ज़बरदस्त। अच्छा, म्यूज़िक जी ॻाल्हि हले पई त तव्हांखे पर्सनली कहिड़े तरह जो म्यूज़िक पसंदि आहे? मूंखे म्यूज़िक मतिलबु जीअं सॉफ्ट म्यूज़िक पसंदि आहे तमामु।
जंहिंमें गज़ल बि थी वेंदी आहे, जीअं मेलोडी सिंधी तमामु सुठा सुठा आहिनि, उहो मूंखे वणंदा आहिनि। वाह वाह, बाक़ी आर्टिस्ट जो त कमु आहे उनखे फास्ट कलाम बि ॻाइणा आहिनि, वरी सूफ़ी बि ॻाइणा आहिनि, वरी फोक बि ॻाइणा आहिनि, उहो त आर्टिस्ट जो कमु आहे। बाक़ी मूंखे पंहिंजी पर्सनली जेके पसंदि आहे उहो मेलोडी मूंखे वणंदी आहे। वाह वाह, ज़बरदस्त, तमामु सुठी पसंदि आहे। ऐं हाणे मुंहिंजे ख़्याल सां तव्हां असांखे कोई हिकिड़ो पूरो कलाम ॿुधायो। हींअर मां अधूरा ॿुधमि पियो, मूंखे मज़ो न आयो, मां चयो पूरो हुजे त मज़ो अची वञे। जी जी, Please, बिल्कुलु, हाणे कहिड़ो तव्हांखे पूरो ॿुधाईंदो? ॿुधाईंदे। हीउ तमामु सुठो कलाम आहे, रूह खेवल। जी, शेख अयाज़। शेख ऐं अयाज़ शेख जो अयाज़ कलाम, मुंहिंजो नालो जी, रखियो जी। हुयो बाख, ऐं मां इलाही ख़ुशि नसीब सम्झंदी आहियां, त प्लीज़ शेख अयाज़ असांजा सिंध जा तमामु वॾा बिल्कुलु, शाइर, बिल्कुलु। ऐं उन्हनि खे केरु नथो एंड सुञाणे। दिस इज़ वन ऑफ माय फेवरेट सॉन्ग। जी 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 जी, बिल्कुलु, इहो हाणे बि तव्हांखे पसंदि ईंदो इंशाल्लाह मुंहिंजी वॉइस में। बिल्कुलु, छो न ईंदो। ज़रूरु। रूह खेवल जिया वकोड़ो थई, रूह खेवल जिया वकोड़ो थई, जी असांजी उचात जोड़ो थई, रूह खेवल जिया वकोड़ो थई, जी असांजी उचात जोड़ो थई, रूह खेवल जिया वकोड़ो थई। चूड़ियों चढ़ जिया टुटियूं आहिनि, चूड़ियों चढ़ जिया टुटियूं आहिनि, बाह खे एतिरो मरोड़ो थई, बाह खे एतिरो मरोड़ो थई, जी असांजी उचात जोड़ो थई, रूह खेवल जिया वकोड़ो थई। हाय में हार बरस रे तुझी, हाय में हार बरस रे तुझी, केतिरा सद जो करे तबोड़ो थई, केतिरा सद जो करे तबोड़ो थई, जी असांजी उचात जोड़ो थई, रूह खेवल जिया वकोड़ो थई।
तमामु माहौल जेको आहे तव्हां तारी करे छॾियो, प्यार कॾहिं बुशरा खे थियो आहे? जी बिल्कुलु, हर इंसान खे पंहिंजी ज़िंदगी में प्यार थींदो आहे। हर इंसान खे न थींदो आहे, हर माण्हू खे थींदो आहे, बिल्कुलु थींदो आहे, पर मिलंदो न आहे खोड़ माण्हू प्यार हर माण्हू खे थींदो आहे। भले ज़रूरी न आहे तव्हांखे कंहिं इंसान सां, मतिलबु फॉर एग्ज़ाम्पल कंहिं माण्हू सां थिए तव्हांखे पंहिंजे माउ सां बि प्यार न, मां महबूब वारे प्यार जी अच्छा मां उहो प्यार थी पुछां तव्हांखां। मूंखे प्यार थियो आहे, पर पंहिंजे फन सां थियो आहे। माना उहो प्यार तव्हांखे न आहे थियो? उहो प्यार न आहे थियो। ईअं छो भला एॾा सख़्तु छो आहियो तव्हां? मतिलबु सख़्तु जी ॻाल्हि आहे मूंखे, मतिलबु ॾिसो न जंहिं ॻाल्हि ते तव्हांजो पंहिंजो फोकस हूंदो आहे न, पोइ तव्हांखे प्यार न। ठीकु आहे, उहो मतिलबु फन जेको आहे फ़िलहाल त पंहिंजे प्यार, पंहिंजे फन सां प्यार आहे, पोइ वरी कंहिंजे साथ जी ज़रूरत महसूसु न थींदी आहे। फ़िलहाल त मतिलबु पंहिंजी स्ट्रगल में मां आहियां, ऐं अगरि जंहिंजो साथ हूंदो नसीब में, अगरि अलाह साईं हूंदो त हू पाणे लाइफ में इन थी वेंदो। ऑफर्स त ईंदियूं हूंदियूं, प्रपोज़ल्स ऑफर्स बिल्कुलु काफ़ी ईंदियूं आहिनि, ऐं प्रपोज़ल बि ईंदा आहिनि। बहरहाल फ़िलहाल मुंहिंजो इहो आहे जो मां पंहिंजे पाण ते मुंहिंजो फोकस आहे, ऐं जंहिंजो साथ तव्हांजे नसीब में आहे न, उहो पाणे तव्हांजी लाइफ में एंट्री करे वेंदो इंशाअल्लाह। ईअं आहे, ऐं जेको नसीब में हूंदो आहे उन सां त पोइ कुदरती प्यार बि बिल्कुलु थी वेंदो आहे। अच्छा, तव्हांखे केतिरो यकीन आहे प्यार ते? त वाकई में प्यार हूंदो आहे या छा सीन छा आहे प्यार जो? मूंखे थियो न, मां तव्हांखे कीअं ॿुधायां? थियो न आहे तॾहिं त पुछां थी न तव्हांखां। मुंहिंजे ख़्याल में प्यार जेको आहे, अगरि प्यार जो सीन अगरि थिए त, फ़िलहाल त थियो न आहे, थिए त सभ खां पहिरीं प्यार में ट्रस्ट हूंदो आहे। माना इरादो आहे न तव्हांजो? इरादो तव्हां वरी ॻाल्हि में मूंखे मुंझायो था। नाज़रीन, बुशरा खे असां वधीक न मुंझाईंदासीं। हींअर वक़्तु थियो आहे हिकिड़ी नंढड़ी साई जो, थोरी देरि में अचूं था। ॾिसंदा रहो कशिश टीवी। वेलकम बैक नाज़रीन, तव्हां सभिनी खे ॿीहर भली कार चऊं था म्यूज़िकल नाइट विद कशिश में, ऐं तमामु ख़ूबसूरत कचहरी हली रही आहे। अॼु असां सां गॾु बुशरा मारवी मौजूदु आहिनि। तमामु सुठा सुठा गाना हुननि असांखे ॿुधाया आहिनि, ऐं जेको आहे हुननि खां वधीक बि असां सवाल कंदासीं। ऐं सुठी ॻाल्हि आहे, बुशरा जी मूंखे हिकिड़ी ॻाल्हि इलाही सुठी लॻी त हो अॼुकल्ह जेको म्यूज़िक मोस्टली माण्हू ॿुधंदा आहिनि, उन ई तरीक़े सां पंहिंजा गाना प्रैक्टिस कनि थियूं, उहे ई ॿुधाइनि थियूं। बुशरा, टीवी शोज़ जीअं तव्हां कंदा आहियो, अॻियां तव्हांजे अॻियां हींअर बि 6-7 कैमराज़ आहिनि तव्हांजे अॻियां। जी बिल्कुलु। त इहो ऐं जीअं तव्हां स्टेज ते परफॉर्म कयो था, इन्हनि ॿिन्हिनि में को फ़र्क़ु तव्हांखे महसूसु थींदो आहे, या कॉन्फिडेंट जेको आहे उहो कैमरा जे अॻियां वधीक ईंदो आहे या स्टेज ते वेही वधीक ईंदो आहे? ॿिन्हिनि मां हिकिड़ो लाइव शो जो इहो हूंदो आहे जो तव्हां हुते मिस्टेक करे वेंदा आहियो, मतिलबु ऑडियंस में ख़बर न पवंदी। बाक़ी टीवी शोज़ जो इहो हूंदो आहे, हुन में तव्हां मिस्टेक नथा करे सघो। बिल्कुलु, मतिलबु दुनिया तव्हांखे ॾिसे पई, हुन में तव्हां मतिलबु उहो फ़ौरन सां तव्हांखे कमेंट्स अचणु शुरू थी वेंदा, जज करणु स्टार्ट, फ़ौरन जेके ॾिसण वारा हूंदा जज बि कंदा तव्हांखे। पोइ उहो कोशिशि हूंदी आहे जो उन में को मिस्टेक न थिए। बाक़ी लाइव में त अॻिते पोइ थी वेंदो आहे, कॾहिं कॾहिं थींदो आहे। बिल्कुलु सही जी। मतिलबु तव्हां ॾुखियो वधीक जेको आहे हे लॻंदो मीडिया जो लॻंदो आहे। सही। शाइरी वग़ैरह ॿुधंदा आहियो या पढ़ंदा आहियो? शौक़ु आहे? शाइरी मां मतिलबु सुठा शाइर ॻाईंदी आहियां, बाक़ी एतिरो टाइम न आहे मिलंदो जो मां शाइरी पढ़ां। सही सही जी हा। ऐं तव्हांजे जेके सॉन्ग्स हूंदा आहिनि, जंहिंजी सिलेक्शन हूंदी आहे, कंपोज़िशन हूंदी आहे, उहो सभु केरु कंदो आहे? मुख़्तलिफ़ आहिनि, मतिलबु मौसीक़ा जेके कलामनि जी सिलेक्शन कंदा आहिनि, जेको मतिलबु को कंपनी अगरि फॉर एग्ज़ाम्पल तव्हांजी सिलेक्शन करे थे त सिलेक्शन बि उहा ई कंदी, ऐं जेको आहे कंपोज़िशन बि उहा कंदी। अच्छा जी हा। ऐं तव्हांखे पर्सनली पंहिंजे लाइ कोई ट्रैक ठाराइणो हुजे त पोइ उनजी मां पंहिंजे लाइ पोइ वरी हिते बि ठाराईंदी आहियां, जिते अगरि मूंखे को कंफर्टेबल लॻंदो आहे त पोइ मां पंहिंजे हिसाब सां पोइ वरी उहो कंपोज़िशन पर्सनली मुख़्तलिफ़ आहिनि। हिकिड़े माण्हू जी न आहे जो तव्हां सेम कंपोज़िशन हर शो में हर जाइ ते तव्हां परफॉर्म कयो, अलॻि अलॻि हूंदी आहे कंपोज़िशन। हर कंहिं माण्हू जी पंहिंजे कमु करण जो पंहिंजो पंहिंजो तरीक़ो हूंदो आहे। बिल्कुलु जी हा। जिते मां मूंखे कंफर्टेबल लॻंदो आहे, हीअ माना सुठी कंपोज़िशन ठाहींदो, या मूंखे ख़बर पवंदी हिन खे मां सुठे तरीक़े सां निभाए सघंदी, पोइ मां उन खे चूज़ कंदसि। सुठी ॻाल्हि आहे। फेवरेट सिंगर केरु आहे? इंस्पिरेशन केरु आहे तव्हांजी? मुंहिंजी फेवरेट सिंगर मैडम आबिदा परवीन आहे। माशाल्लाह। जी ज़बरदस्त।
उन्हनि जे क़दमनि ते तव्हां हलो था, जेका उन्हनि जी बिल्कुलु, तबियत आहे, बिल्कुलु। जीअं सवेर बि असां ॻाल्हि कई। जी जी बिल्कुलु बिल्कुलु। ज़बरदस्त, सुठी ॻाल्हि आहे इहा। ऐं हाणे मुंहिंजे ख़्याल सां असां नाज़रीन सेगमेंट जी तरफ़ हलूं था। असांजो सेगमेंट आहे जंहिंमें असांखे बुशरा जेके आहिनि उहे गैस करे ॿुधाईंदियूं त हिन वीडियो में एक्टर केरु आहे, सिंगर केरु आहे ऐं मॉडल केरु आहे। त मॉडल ऐं एक्टर साॻी ॻाल्हि थी वई त मॉडल्स केरु आहिनि, त असां हाणे हिकिड़ी वीडियो हलाईंदासीं ऐं तव्हां हुन में असांखे ॿुधाईंदो त केरु आहिनि। जॾहिं वीडियो ॾिसी वञो गैस कजो। मुंहिंजे ख्याल में आहे मुश्किल सेगमेंट, पर बहरहाल मां कोशिश कयो, कोशिश सां थी सघे थो तव्हां जी जीती हाँ, वञो। बिल्कुलु बिल्कुलु। जी जी बुशरा। मुंहिंजे ख्याल में इनमें सिंगर जेको आहे उहो मास्टर मंज़ूर आहे ऐं जेकी मॉडल आहे हू किरण अब्बासी जी जी थिंक, ऐं जेकी मेल मॉडल आहे हू मूंखे यादि नथो अचे। कोई मसलो न आहे, कोई मसलो न आहे। किरण अब्बासी बिल्कुलु। ऐं असांजो डॉक्टर अली। जी जी डॉक्टर अली बिल्कुलु मॉडल इहे ई आहिनि। ऐं किरण अब्बासी असांजी मुंहिंजी तमामु सुठी दोस्त बि आहे ऐं रंगन भरी शाम में शोभी भाई जी पार्टनर बि आहे। तमामु सुठी हिकिड़ी तमामु सुठी पर्सनैलिटी आहे किरण जी ऐं मां ॾाढी इंस्पायर आहियां किरण खां। हाणे असां ॿी वीडियो ॾिसंदासीं, पहिरीं वीडियो में खटी चुकियूं आहिनि ऐं ॿी ॾिसूं था हाणे। जी बुशरा। हिन में जेको आर्टिस्ट आहे अहमद मुग़ल, उन्हनि जी केरु नथो सुञाणे। बिल्कुलु। ऐं ॿियो जेके मॉडल मुंहिंजे ख़्याल में यादि कयो थोरो टाइम ॾिजो। बिल्कुलु। हिकिड़ो मॉडल त आहे यासिर शोरू जी ऐं सोनिया। सोनिया बिल्कुलु। टियों मॉडल बि हुयो। टे मॉडल जी शाइक नारे। यस शाइक। वाह वाह वाह। ऐं चोथों मॉडल बि हुयो, तव्हां हुनखे ॾिठो कोन शायदि, गामो बि हुयो हिन वीडियो में। मां हुनखे ॾिसी वरितमि पर तव्हां न ॾिठो। पहिरियां मॉडलिंग ई कंदा हुया, हाणे कॉमेडी जी तरफ़ हलिया आहिनि। एनीवेज़ हींअर बि तव्हां जेको आहे सेगमेंट खटी चुका आहियो। को त सेगमेंट हुजे जंहिंमें तव्हां हारिजी वञो, को त हुजे। बसि जे अहिड़ा तव्हां चेहरा था ॾेखारो जेके सुञाण में अचनि, ॾिसंदा रहूं था अक्सर स्क्रीन ते ॾिसंदा आहियूं। बिल्कुलु बिल्कुलु माशाल्लाह। ऐं तव्हां टैलेंटेड आहियो। ऐं जीअं अॼुकल्ह जे असां म्यूज़िक जी ॻाल्हि कयूं, अॼुकल्ह जेके यंगस्टर्स आहिनि असांजा नया नया हिन फील्ड में अचनि था, उन्हनि जे म्यूज़िक खे तव्हां किथे था ॾिसो? छा उहे उन तरह जो मौसीक़ी सां निभाउ करे सघनि था या न? अॼुकल्ह मुंहिंजे ख़्याल में एतिरो जेको दौरु आहे एडवांस एतिरो अची वियो आहे जो तव्हां मतिलबु ट्रैक फौरन सां तयारु करे ऐं हुन में ट्यून वग़ैरह उनखे कराए, भले तव्हां बेसुरा बि आहियो त उनखे तव्हां सुठे तरीक़े सां। बहरहाल हिकिड़ो महिनत वारो जेको आहे उहो ॾुखियो आहे। अगरि मुंहिंजे ख़्याल में तव्हां महिनत करे हिकिड़ी शइ उनखे भले 2-3 महीना लॻी वञनि, 5-6 महीना लॻी वञनि, हिकिड़ी शइ अगरि तव्हां ठाहियो जिते तव्हां 10 शयूं ठाहियो था, उहो मुंहिंजे ख़्याल में सुठी हूंदी। बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं ईअं अगरि अॼुकल्ह ईअं आहे जो महिनत न कजे ऐं रुगो म्यूज़िक वारनि खे पैसा ॾेई करे ऐं अहिड़ो ट्रैक ठाराए करे उन्हनि खे पंहिंजी वॉइस खे टोन कराए, मतिलबु उनखे ऐं पोइ उन्हनि खे वरी कामयाबी बि इन करे मिले थी छो जो व्यूअर्स ॿुधनि था न। त तव्हांखे छा थो लॻे, ॿुधण वारा उहे न रहिया आहिनि या गाना उहे न रहिया आहिनि, छा में कमी आहे? ॿुधण वारा अञा बि आहिनि सुठा जेके ॿुधनि था ऐं सुठे आर्टिस्टनि जी क़दुरु बि कनि था। बाक़ी अहिड़ा बि आहिनि जेके अॼुकल्ह हला गुला ॿुधनि था, जिन्हनि खे बसि सही आहे, उहे चवंदा ठीकु आहे। पोइ वरी अहिड़ा बि आहिनि माण्हू, मतिलबु सभु हिकु जहिड़ा न आहिनि। आर्टिस्ट जेके आहिनि मतिलबु हिकिड़े ॾींहं में बि 10 कलाम बि ठाहिनि पिया ऐं कुझु अहिड़ा आहिनि जेके महिनत करे महीने में 2 महीननि में हिकिड़ो प्रोजेक्ट कंदा आहिनि। असांजो को प्रोजेक्ट ईंदो आहे तव्हां बिलीव कयो, असां 6-6 महीना बि लॻी वेंदा आहिनि हुनमें। कोशिशि हूंदी आहे हिकिड़ो हुजे पर सुठो हुजे। बिल्कुलु न रोज़ अचण खां बहितर आहे जो तव्हां हिकिड़ो कयो त बहितर। यकीनन। ऐं तव्हां छा जेके यंगस्टर्स आहिनि, न्यू टैलेंट जेके आहिनि, उन्हनि खे तव्हांजो छा मैसेज हूंदो, कहिड़ी एडवाइस हूंदी, कहिड़ी शइ ते वधीक फोकस कनि? मुंहिंजे ख़्याल में त जेके नवां आर्टिस्ट थियनि आहिनि या थियणु चाहिनि था, हू महिनत कंदा, सुठी ॻाल्हि आहे। महिनत जेतिरी तव्हां कंदो हू तव्हांजी नज़र ईंदी। बिल्कुलु। महिनत खां सवाइ तव्हां चओ बिना महिनत जे कुझु थी वञे त पोइ हा अलाह असांजी तरफ़ां तव्हां ते हिकिड़ी थी वञे जो तव्हांजो को बि कलाम हिट थी वञे, उहो कुझु ॾींहं लाइ हूंदो, हुन खां पोइ वरी केरु बि हुनखे ॿुधंदो। बिल्कुलु। हिकिड़ी महिनत जी शइ अहिड़ी हूंदी जेके पूरी ज़िंदगी बि सॼी ज़िंदगी तव्हां हुनखे ॿुधंदव ऐं तव्हांखे ईअं लॻंदो जी नई शइ आहे। बिल्कुलु।
महिनत कनि त पोइ महिनत तमामु ज़रूरी सुठो आहे जी। ऐं जेको आहे इंसान तॾहिं ई कामयाबु थींदो आहे जॾहिं हू उन जुस्तजू में लॻी वञे, उन महिनत में लॻी वञे। बुशरा मालवी सां असांजी कचहरी बि जारी रहंदी, पर हींअर मुंहिंजे ख़्याल सां हिकिड़ो कलाम ॿुधी वठूं, मज़ो अची वञे। मूं दिल तोखे ॾेई छॾी, छा यादि कंदे थोरो हुजई। मूं दिल तोखे ॾेई छॾी, छा यादि कंदे थोरो हुजई। वञे वञी दुनिया खे ॿुधा, मुंहिंजो आहीं तुंहिंजी मां सदा। अरमान अॼु सभु पूरा थी वई, मूं दिल तोखे ॾेई छॾी, छा यादि कंदे थोरो हुजई। मूं दिल तोखे ॾेई छॾी, छा यादि कंदे थोरो हुजई। मुझो ही गालियूं दिल ते छॾ लिखी, मता करे पोइ दिल मुझे दुखी। मुझो ही गालियूं दिल ते छॾ लिखी, मता करे पोइ दिल मुझे दुखी। मता चई पहिरीं ॻाल्हि न कई, मूं दिल तोखे ॾेई छॾी, छा यादि कंदे थोरो हुजई। मूं दिल तोखे ॾेई छॾी, छा यादि कंदे थोरो हुजई। वञे वञी दुनिया खे ॿुधा, मुंहिंजो आहे तुंहिंजी मां सदा। अरमान अॼु सभु पूरा थी वई, मूं दिल तोखे ॾेई छॾी, छा यादि कंदे थोरो हुजई। मूं दिल तोखे ॾेई छॾी, छा यादि कंदे थोरो हुजई। मूंसां कंदो तूं मोहबत पीरी, तुंहिंजी ॾिसी हालत पीरी। मूंसां कंदो तूं मोहबत पीरी, तुंहिंजी ॾिसी हालत पीरी। माण्हू चरियो चई चिड़ाईंदा हुए, मूं दिल तोखे ॾेई छॾी, छा यादि कंदे थोरो हुजई। मूं दिल तोखे ॾेई छॾी, छा यादि कंदे थोरो हुजई। वञे वञी दुनिया खे ॿुधा, तुंहिंजो आहे मुंहिंजो तूं सदा। अरमान अॼु सभु पूरा थी वई, मूं दिल तोखे ॾेई छॾी, छा यादि कंदे थोरो हुजई। मूं दिल तोखे ॾेई छॾी, छा यादि कंदे थोरो हुजई। मूं दिल तोखे ॾेई छॾी, छा यादि कंदे थोरो हुजई। मूं दिल तोखे ॾेई छॾी, छा यादि कंदे थोरो वाह वाह वाह, मूं दिल तोखे ॾेई छॾी, छा यादि कंदे थोरो हुजई। ज़बरदस्त, तमामु ख़ूबसूरत। ऐं मां ॾिसां पई त तव्हां परफॉर्म बि कयो था, तव्हां सिर्फ़ु ॻायो नथा, तव्हां परफॉर्म बि कयो था। ऐं इलाही घटि आर्टिस्ट हूंदा आहिनि जेके ॻाइण सां गॾु गॾु उन्हनि जा फेशियल एक्सप्रेशन्स जेके आहिनि जी, उहे जी, बि गॾु गॾु उन सां हुजनि। इहा कीअं शइ आणिजे पंहिंजे अंदरि? मुंहिंजे ख़्याल में ही अवल त तव्हां कोशिशि कयो त को बि
पॉसिबल न आहे जेको नथो थी सघे तव्हां पंहिंजे पाण केतिरी खे- ज़रूरी आहे परफॉर्मेंस जीअं हाणे ॾिसो तव्हां जीअं पंहिंजे फेशियल एक्सप्रेशन ॾियो पिया त असां बि इंजॉय कयूं पिया ऐं तव्हांजी आवाज़ बिल्कुलु। खे बि त खोड़ सारा मां सिंगर अहिड़ा ॾिठा आहिनि जेके तमामु फास्ट ॻाईंदा आहिनि पर हीअं बीठा हूंदा Stand by आहिनि ईअं ready। लॻंदो आहे त सेट सॉन्ग आहे त इन जो बि इलाही इफेक्ट पवंदो आहे बिल्कुलु तमामु घणो पवंदो आहे जेसि ताणी तव्हां को बि कलाम आहे उनखे एक्सप्रेशन सां पेश न कंदो तीअं ख़बर न पवंदी हीअ को ख़ुशी वारो कलाम आहे या ॾुख वारो कलाम आहे या को हैप्पी कलाम आहे या को मतिलबु कलाम खां ख़बर पवंदी आहे जो तव्हां कलाम को ख़ुशी वारो ॻाए पर तव्हांजे फेस जा एक्सप्रेशन ॿुधाईंदा ज़रूरी आहिनि जो तव्हांजो को ॾुख वारो कलाम ॻाए खिली करे ॻाईंदो त अजीब लॻंदो मुंहिंजे एग्ज़ैक्टली त इहा बि हिकिड़ी सिखिया आहे माण्हू सिखे बिल्कुलु, बिल्कुलु, इहो बि ज़रूरी ज़िंदगी आहे। सिखंदो बिल्कुलु, रहंदो आहे बिल्कुलु। त नाज़रीन बुशरा मालवी सां कचेरी जारी आहे शोभी भाई बि असां सां गॾु आहिनि अजय बि असां सां गॾु आहिनि थोरी देरि में असां मोटूं था कारे न वञो ॾिसंदा रहो कशिश टीवी वेलकम बैक नाज़रीन तव्हां सभिनी खे ॿीहर भलीकार चऊं था म्यूज़िकल नाइट विद कशिश में ऐं अॼु तमामु ख़ूबसूरत प्रोग्राम असांजो गुज़रियो ऐं तमामु सुठा सुठा असां गाना ॿुधासीं तमामु सुठी सिंगर हिकिड़ी सुरीली सिंगर बुशरा मालवी असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं तमामु सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं कचेरी में उन्हनि सां कयूं ऐं अॼु वक़्तु ईअं गुज़री वियो ख़बर ई कोन पई ऐं इन्हनि खे असां सेगमेंट्स जो डिस्काउंट बि ॾिनोसीं जंहिंजे तौरु हे खटी वयूं ऐं ॾाढो सुठो लॻो तव्हांखे असांजे प्रोग्राम में अची कीअं महसूसु थियो पंहिंजी पुराणी टीम सां मिली जी बिल्कुलु पुराणी टीम सां पहिरीं बि मां काफ़ी खोड़ दफ़ा कमु करे चुकी आहियां ऐं तमामु सुठा शोभी भाई तमामु सुठा म्यूज़िशियन्स बि आहिनि नो डाउट ऐं अॻे बि असां काफ़ी शोज़ करे चुका आहियूं बहरहाल तव्हांजे शो में मुंहिंजे ख़्याल मां फर्स्ट टाइम आई आहियां मूंखे तमामु सुठो लॻो आहे ऐं नेक्स्ट टाइम बि मां अचणु चाहींदसि थैंक यू सो मच मां नेक्स्ट टाइम जल्द तव्हांखे ज़रूरु घुराईंदसि ज़रूरु इनशाला अच्छा असांजो हिकिड़ो लास्ट सेगमेंट आहे उनमें असां कॉल कई आहे पर तव्हांखे उन्हनि जे आवाज़ सां सुञाणो आहे त उहे केरु आहिनि मां उन्हनि सां थोरी देरि ॻाल्हाईंदसि उन खां पोइ मां तव्हांजी तरफ़ उन्हनि खे ॾुखिया ॾुखिया सेगमेंट था रखो पर मूंखे यकीन आहे त तव्हां इनशाला खटे वेंदो हे बि सेगमेंट जी अस्सलाम वालेकुम कोशिशि कंदसि वालेकुम कैसे हैं आप ठीक हैं मैं बिल्कुल ठीक ठाक है से आप ठीक हैं बिल्कुल ठीक ठाक जिंदगी कैसी गुजर रही है जिंदगी जबरदस्त मजे में गुजर रही है माशाल्लाह से एंजॉय किया जा रहा है मौसम का वाह वाह विद फैमिली ज़बरदस्त ज़बरदस्त अच्छा मुझे आपसे म्यूज़िक का भी कोई सवाल करना है कि आजकल का म्यूज़िक जो आप सुन रहे हैं तो आप क्या समझते हैं कि आजकल हमें किन किन चीज़ों की ज़रूरत है म्यूज़िक को आगे बढ़ाने के लिए म्यूजिक को बनाने के लिए बस मेहनत की जरूरत है ज्यादा से ज्यादा मेहनत करें और नए से नए आइडिया लेकर आए बिल्कुल और अपना काम सच्चाई से करें बिल्कुल 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 आपने बिल्कुल सही कहा और आई गेस आप आउट ऑफ टाउन भी हैं लेकिन आपने हमें टाइम दिया है बहुत बहुत बड़ी मेहरबानी आपकी तो हमारे साथ जी हमारे साथ गेस्ट मौजूद हैं मैं चाहूँगी कि आप उनसे बात करें ताकि वो हमें गेस्ट करके बताएं कि आप कौन हैं जी बुशरा अस्सलाम वालेकुम वालेकुम जी कैसे हैं आप ठीक हैं ठीक ठाक ठाक किया है खुश है जी जी मैं बिल्कुल ठीक आहियां तव्हां ॿुधायो ठीकु आहियो मालिक शुक्र अल्लाह पाक जो करम मेरे साथ ताकि आप खुश आयो जी बिल्कुलु मां बि ठीकु आहियां ऐं अॼोको शो बि असांजो तमामु सुठो हले पियो ऐं तमामु सुठो जी? लॻे पियो अॼोको शो में बि तव्हां ॾिसंदो बि हूंदो ऐं अॼोको शो तमामु सुठो असांजो हले पियो माशाल्लाह माशाल्लाह ऑल द बेस्ट एंड बेस्ट विशेस तव्हांजे लाइ सभिनी जे लाइ सभिनी जेका तव्हांजी टीम सभिनी जे लाइ महिरबानी थैंक यू हाणे ॿुधायो तव्हां केरु आहिनि असां सां फ़ोन ते मां केरु आहियां मां इंसान आहियां बस तव्हां सिंधी ॻाल्हाए छॾी न जी जी बुशरा कहिड़ा इंसान आहिनि कि बुशरा गेस्ट कयो बसि गेस करण में थोरी देरि त लॻंदी या मां हिंट ॾियां हिंट हिंट ॾियो मूंखे त मूंखे थोरो आइडिया थे ठीकु आहे तव्हांखे नानी केरु चवंदो आहे मूंखे नानी अञा मुंहिंजी एज बि न मूंखे पहिरीं नानी केरु त चवंदो आहे नानी केरु चवंदो आहे हा नानी, नानी हिकिड़ो माण्हू आहे जेके मूंखे चवंदो आहे ज़ेड शानी ओहो। हा उहो मूंखे नानी चवंदो बाक़ी हिते केरु मूंखे नानी फ़िलहाल कोन थो चए शानी भाई बिल्कुलु 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 तव्हां खटी चुका आहियो बहुत शर्म था थियो जी जी शानी भाई आहियो तव्हां मूं
जडेशानी मूं सुञाणे सुञाणे वरितो हुजनि तव्हांजी आवाज़ खे। जी 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 सुञाणे वरितो मैं बिल्कुलु। हेलो, बहुत बहुत तव्हां नानी वारो हिंट न ॾियो त मूंखे ख़बर न पए हा। थैंक यू सो मच। ऐं जेॾे भाई खे ख़बर आहे त जेको आहे माण्हुनि खे बुंझाइबो न आहे, माण्हुनि खे जेको आहे हेल्प कबी आहे कंहिंजी। थैंक यू सो मच, आपने हमें कॉल हमारी मतलब कॉल पे आप आए और बहुत अच्छा लगा आपसे बात करके। अपना बहुत पूरी टीम के साथ, मेरी टीम से पूरी टीम को सलाम और बहुत सारी दुआ सबके लिए। बिल्कुल। और कोई छोटा सा मैसेज भी अगर आप देना चाहें। मैसेज बस आपके प्रोग्राम के लिए, आप प्रोग्राम अच्छा कर रहे हैं, आपकी पूरी टीम को मुबारकबाद और मैं दुआओं का आपका प्रोग्राम और इससे भी अच्छे से अच्छा और बहुत ज्यादा शोहरत मिले आपके प्रोग्राम को। और आपके प्रोग्राम में हर अच्छा आर्टिस्ट आए, जिस तरह आज बुशरा है, इस तरह हर वीकेंड पे लोगों को अच्छे अच्छे आर्टिस्ट मिले इंशाल्लाह। थैंक यू सो मच हमारे साथ रहने के लिए। अपना बहुत ख्याल रखिएगा। थैंक यू गॉड ब्लेस यू। थैंक यू। कीअं लॻो ॻाल्हाए जेडे शानी सां? तमामु सुठो। ऐं मूंखे जेसि ताणी नानी वारी हिंट न मिले मूंखे ख़बर बि न पए। अच्छा, ऐं मूंखे लॻो त जॾहिं हुननि सिंधी में ॻाल्हाए त तव्हां शायदि सम्झी वेंदो। न ओॾी महिल बि मूंखे ख़बर न पई। अच्छा। बहरहाल जॾहिं उहो शानी केॾी महिल मूंखे चवंदा तुम नानी हो। अच्छा। तुम्हारा मुझे नानी लगती, क्योंकि मुझे ऐसे लगता है कि जो मुझे प्यारा लगता है, जो मेरी बेटी की तरह, मैं उसको नानी कहता हूँ। तुम नानी हो आज से। ठीक है शानी पे मैं नानी ही हूं। जेडे शानी हिकिड़ा पाण तमामु सुठा इंसान, तमामु इख़्लाक़ वारा, तमामु सुठा इंसान बि आहिनि ऐं अहिड़ा सुठा सुठा उन्हनि कॉम्पोज़िशन ठाहिया आहिनि। ऐं मुंहिंजे ख़्याल में काफ़ी जेके कलाम आहिनि हिननि जी कॉम्पोज़िशन बिल्कुलु जी खोड़ सारो कमु कयो आहे तमामु घणो। बिल्कुलु। अच्छा, जेकॾहिं असां खाइण पीअण जी ॻाल्हि कयूं, खाधे पीते जी, कुकिंग जी ॻाल्हि कयूं, त तव्हांखे खाइण जो त हर इंसान खे शौक़ु हूंदो आहे। तव्हांजी फेवरेट डिश कहिड़ी आहे ऐं तव्हां छा पाण बि ठाहींदा आहियो कुझु? जी बिल्कुलु। मां फ्री टाइम जेॾीमहिल मुंहिंजो हूंदो आहे, मां घर में हूंदी आहियां त पोइ दिलि चवंदी आहे जो कुझु न कुझु ठाहियां। फिश मूंखे पसंदि आहे। फिश मां केॾी महिल अच्छा पाण ठाहींदी आहियां, या कढ़ाई वग़ैरह थी वई उहो ठाहींदी आहियां। बहितर पंहिंजे लाइ अगरि तव्हां वारी ॻाल्हि ठहियल हर को खाए थो। बिल्कुलु। बहरहाल पाण जेको ठाहे हुनमें ख़बर पवंदी केॾी महिनत सां ठाहे। यकीनन ईअं ई आहे। बुसरी वग़ैरह वणे थी? तमामु घणी। जी त पोइ गलो ख़राबु न थींदो आहे बुसरी सां? बसि केॾी महिल हली वेंदो आहे। तव्हां वारी ॻाल्हि चीट माण्हू करे वठंदो आहे केॾी महिल। अवल त इहे शयूं अवॉइड कंदी आहियां। बहरहाल केॾी महिल माना पर सिंधी ऐं जेकॾहिं चांवरनि जी ॻाल्हि कयूं, सिंधी माण्हू त चांवरनि खे अवॉइड करे ई नथा सघनि। मतिलबु असांजे घर में त डेली चांवर ठहंदा आहिनि। इन शइ खे तव्हां कीअं अवॉइड कंदा? चांवर थी विया या तरियल शयूं थी वियूं, कोल्ड ड्रिंक थी वई, इहो हुननि खे अवॉइड करिणो पवंदो आहे। कीअं कंदा आहियो? और मतिलबु खाईंदा त हूंदो ऑब्वियसली, कॾहिं कॾहिं मां चांवर बि न आहियां खाईंदी ऐं जेके फ्राई जेके पटाटा वग़ैरह थींदा आहिनि उहे बि न आहियां खाईंदी। तव्हां जियो कीअं था? भले तव्हां चांवर बि नथा खाओ। ऐं सॼी गर्मियुनि में मां थधो पाणी बि न आहियां पीअंदी, मट जो पाणी पीअंदी आहियां। ऐं ॾिसो न, ही आवाज़ जी वजह खां तव्हांजी इज़त आहे। अगरि उनजी तव्हां रिस्पेक्ट उनजी न केयर कंदो त पोइ वरी फ़ाइदो न मुंहिंजे ख़्याल में। ऐं काफ़ी आर्टिस्ट आहिनि, मतिलबु कहिड़ी कंदा आहिनि, कई आहिनि जेके न आहिनि बि कंदा। बहरहाल मां त कंदी आहियां। सही। अच्छा, मुंहिंजो इहो आहे त मां सिंगिंग जी तरफ़ एतिरो फ़िलहालु मुंहिंजो रुझान न आहे। पर मुंहिंजो उस्ताद वाहिद लशारी हिकु दफ़ो जॾहिं स्टार्टिंग में मूं वटि मूंखे प्रैक्टिस कराइण ईंदा हुया त उन्हनि मूंखे चयो त थधी शयुनि खां अवॉइड कजे, थधो पाणी न पीजे। बिल्कुलु। इट्स बीन लाइक 10 years, 10 साल थी विया आहिनि हिन ॻाल्हि खे। मां तॾहिं खां मां थधो पाणी न पीतो आहे। अॼु बि मां अगरि थधो पाणी थोरो बि पीअंदी आहियां त मुंहिंजो गलो ख़राबु थी वेंदो आहे। ऐं उहा बि चवंदा आहिनि तव्हांजी टमी वधी वेंदी आहे थधो पाणी पीअण सां, त थोरो न केॾी महिल मुंहिंजो बि ईअं थींदो न, अगरि इतफ़ाक़ सां कॾहिं थधो पाणी पी वरितो मूंखे फौरन सां मुंहिंजो गलो बि वेही रहंदो आहे ऐं मूंखे ज़ुकाम थी वेंदो आहे। बिल्कुलु। मतिलबु मूंखे सूटेबल न आहे। पंहिंजे पाण खे ईअं हिराए छॾियो आहे जो अहिड़ी शइ खाए थी त फौरन सां हू सही। सुठी ॻाल्हि आहे। चांहि लवर आहे, केतिरी दफ़ो पीअंदा आहियो? चांहि मतिलबु असां सिंधियुनि में चांहि त आहे। बिल्कुलु। पर थोरी देरि पहिरियों तव्हां न पीती हुई, तव्हां मना करे छॾियो मूंखे न। ओॾी महिल मां पी करे आई आहियां। अच्छा। सही। चांहि मतिलबु सुठी हुजे त पोइ जेतिरी हुजे घटि आहे। बिल्कुलु। अगरि सुठी न आहे त पोइ हिकिड़ो हिकिड़ी बि जेके आहे उहो बि सही। नाज़रीन, तमामु सुठो लॻो अॼु बुशरा मालवी सां कचहरी करे। ऐं पर्सनली बुशरा मूंखे तमामु सुठी लॻी आहे ऐं असां इनशाला दोस्त रहंदासीं ज़िंदगी रही त। आख़िर में कोई मैसेज ॾियणु चाहियो था पंहिंजे फैंस खे? मुंहिंजो इहो मैसेज आहे, जेके असांजा ॿुधण वारा आहिनि हमेशह ईअं ई असांखे प्यारु ॾींदा रहनि, छो त ऑडियंस तव्हांखे ॿुधे थी, तव्हांखे लाइक करे थी, त तव्हां आर्टिस्ट जो बि दिलि वधंदो आहे, उहे अञा बि कोशिशि कंदो आहे जो मां सुठा सुठा प्रोजेक्ट खणी अचां ऐं तव्हांखे अञा बि सुठा सुठा कलाम ॿुधण लाइ मिलंदा। बहरहाल ईअं ई असां सां हमेशह प्यारु ॾींदा रहो ऐं ख़ासि करे पंहिंजे माउ पीउ जी ख़िदमत कयो।
वाह। हुननि जी दुआउनि जे सदिके तव्हांखे कंहिं बि रस्ते में रुकावट न मिलंदी, सुभान अल्लाह। तव्हांजा सभु रस्ता तव्हांजा खुली वेंदा। बिल्कुलु माशाल्लाह, तमामु सुठो लॻो, थैंक यू सो मच अचण जे लाइ। नाज़रीन, वाइंड अप आहे, प्रोग्राम जी पुॼाणी आहे, पर इंशाल्लाह अॻिले हफ़्ते वरी तव्हांजे अॻियां हिकिड़े नए महिमान सां गॾु मौजूदु हूंदासीं। तेसि ताईं शोभी भाई खे, अजय खे, आमिर खे, एंडी शर्मा खे, जुनेद खे, नोमान खे, असां सभिनी पूरी टीम खे जेको आहे इजाज़त ॾींदा। इंशाल्लाह अॻिले हफ़्ते तव्हांजे अॻियां वरी मौजूदु हूंदासीं। हींअर असां वेंदे वेंदे हिकिड़ो बुशरा जो आख़िरी कलाम ज़रूरु ॿुधंदासीं। जी बुशरा। जी ज़रूरु। उम्र जल्बों में बसर हो ये जरूरी तो नहीं, हर शबे गम की सहर हो ये जरूरी तो नहीं, नींद तो दर्द के बिस्तर पे भी आ सकती है, तेरी आगोश में सर हो ये जरूरी तो नहीं, मस्त नजरों से मस्त नजरों से अल्लाह बचाए, मैं जबालों से अल्लाह बचाए, मस्त नजरों से अल्लाह बचाए, मैं जबालों से अल्लाह बचाए, मस्त नजरों से अल्लाह बचाए, मस्त नजरों से अल्लाह बचाए, मैं जबालों से अल्लाह बचाए, लूट लेते हैं वो लूट लेते हैं, लूट लेते हैं ये मुस्कुरा के, इनकी चालों से अल्लाह बचाए, मस्त नजरों से अल्लाह बचाए, मैं जबालों से अल्लाह बचाए, इनकी मासूमियत पर न जाना, इनकी मासूमियत पर न जाना, इनके धोखे में हरगिज़ न आना, लूट लेते हैं ओ लूट लेते हैं, लूट लेते हैं ये मुस्कुरा के, महजबालों से अल्लाह बचाए, मस्त नजरों से अल्लाह बचाए, मैं जबालों से अल्लाह बचाए, भोली सूरत है बातें हैं भोली, भोली सूरत है बातें हैं भोली, मुँह पे कुछ है मगर दिल में कुछ है, मुस्कुराते हैं ये लूटने कर, इनकी चालों से अल्लाह बचाए, मुस्कुराते हैं ये देख के, इनकी चालों से अल्लाह बचाए, मस्त नजरों से अल्लाह बचाए, मस्त नजरों से अल्लाह बचाए, महजबालों से अल्लाह बचाए, लूट लेते हैं ओ लूट लेते हैं, लूट लेते
कहते हैं ये मुस्कुरा के महजबानों से अल्लाह बताए। मस्त नजरों से